बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम ऐं वेरी गुड मॉर्निंग। कीअं आहियो दोस्तो? तव्हां ठीकु आहियो? मज़े में ख़ैर सां। ऐं छंछरु सैटरडे संडे खां पोइ तव्हां सां जॾहिं मंडे ते मुलाक़ात थींदी आहे यकीनन एनर्जी लेवल अप एंड डाउन ॿई हूंदा आहिनि। जेसि ताईं ऑटो ते अचूं सो आदतूं चवंदा आहिनि त 2-3 ॾींहंनि में वरी माण्हू जो मटियो वञनि। उमेदु आहे त ठीकु ठाक हूंदो ऐं हिन दुआ आहे मुंहिंजी तव्हां सभिनी ॾिसण वारनि जे लाइ त शल रब पाक जेको करीम आहे, जेको रहीम आहे, जेको सत्तार आहे, गफ़ार आहे, तव्हां असांजो ऐं पूरे ॾींहं जो ॾातार आहे, उनखां इहा ई दुआ आहे त रब पाक शल सभिनी ते करम करे, ख़ासि महिरबानी करे। आउं बिल्कुलु ठीकु ठाक आहियां, शुक्र अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। उमेदु रखां थो जाॾे काॾे ख़ैरु हूंदो। प्रोग्राम जो आगाज़ कयूं था हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं सूमर जो ॾींहुं ऐं कल्ह छाकाणि त जेका बल्दियाती इलेक्शन रही तव्हां असांजे ॻोठनि में घणनि छाकाणि त सिंध जे 14 ज़िलनि में तक़रीबन पहिरें पोर्शन में बल्दियाती इलेक्शन थियूं ऐं जंहिंमें काफ़ी सारा दोस्त साभारा थिया जंहिं इलेक्शन खटी उन्हनि जा पंहिंजा हींअर मिज़ाज हूंदा, ख़ुशियुनि जा अंदाज़ हूंदा। जंहिं हाराई उहे ज़ाहिरा हींअर थोरा सा बल्कि थोरा घणा उहे फेडअप हूंदा। उन्हनि खे असांजी इहा दुआ आहे त कीप इट अप, को मसइलो न आहे, ज़िंदगी में इहो ई आहे खटणी हाराइण। ऐं जेके दोस्त खटे विया उन्हनि खे मुबारकूं ऐं इहे इन शर्त सां त जेके खटे विया त उन्हनि ते ज़िम्मेवारियूं वधीक अची वियूं जेके खटे विया, छाकाणि त माण्हू जी उमेदूं आहिनि उन्हनि सां सलाहियल आहिनि। त इन करे जेकॾहिं अलाह सां उन्हनि खे इहो मौक़ो ॾिनो आहे त पंहिंजो पाण खे प्रूव कनि ऐं करे ॾेखारनि, छाकाणि त हीउ वक़्तु आहे करे ॾेखारण जो। हाणे सोशल मीडिया आहे, हर कंहिंजे हथ में मोबाइल आहे, कैमरा आहे, आवाज़ु आहे, अंदाज़ आहे, त उहो उते उन ई पोज़ीशन में का बि रिपोर्टिंग करे सघे थो ऐं कंहिंजी ख़बर पइजी सघे थी। ऐं जेकॾहिं उन्हनि दोस्तनि खे वधिणो आहे अॻियां इलेक्शन्स जे थ्रू मेन स्ट्रीम में अचिणो आहे त यकीनन उनखे हीउ प्लेटफॉर्म मिलियो आहे त पंहिंजो पाण खे साबित कनि त हू केतिरी ख़िदमत करे सघनि था। ऐं ख़िदमत जो चवंदा आहिनि त नेकीअ जी शुरूआति पंहिंजे घर खां ई कजे, पाड़े खां कजे, मिटनि माइटनि खां कजे। त इन करे हीउ मौक़ो ज़बरदस्तु आहे उन्हनि असांजे उमेदवारनि जे लाइ जेकी कामयाबी माणे चुका आहिनि ऐं हींअर हू कुझु करणु चाहिनि था या जंहिं उन्हनि जेको कुझु उन्हनि सोचियो हो हींअर उहो वक़्तु अची चुको आहे त हू ख़िदमत कनि अवाम जी, पाड़े वारनि जी, मिटनि माइटनि जी ऐं पंहिंजे हिन मुल्क जी, देश जी, पंहिंजे शहर ॻोठ जी। इलेक्शन ते ॻाल्हाईंदासीं, डिटेल में ॻाल्हाईंदासीं किथे छा थियो, छा वियो वापरियो, कीअं रही इलेक्शन, कीअं माण्हुनि जा मिज़ाज मटिया, छा थियो कीअं थियो। पर हींअर प्रोग्राम जी शुरूआति कयूं था छाकाणि त असां हमेशह कोशिशि असांजी रहंदी आहे त अवेयरनेस ते असांजो बेस जी प्रोग्राम हुजे, सिर्फ़ु एंटरटेनमेंट या सिर्फ़ु इंफोटेनमेंट हुजे, जंहिंमें इंफॉर्मेशन बि हुजे ऐं उन सां गॾोगॾु जेके ज़रूरी शयूं आहिनि, जेको ज़रूरी असां एंटरटेनमेंट बि चाहींदा उहा बि हुजे। सो उन करे अॼु हाइजीन खां शुरू कंदासीं त हीअ जेका असांजा जेके डॉक्टर भाइर आहिनि जेके कोविड में असां उन्हनि खे न विसारियूं त कोविड में जिन्हनि जो ज़बरदस्तु कमु रहियो हॉस्पिटल्स में पंहिंजे पाण खे रिस्क ते आणे ऐं कोविड खां पोइ उन्हनि जो छा थियो ऐं हाणे कोविड वरी हिकु दफ़ो ॿीहर कर खणी रहियो आहे। जंहिंजे वैक्सीनेशन नाहे करे वैक्सीनेशन कराए, जंहिंजो बूस्टर लॻल न आहे से बूस्टर हणाइनि। कचहरी कंदासीं, ॿई यंग डॉक्टर्स असां सां गॾु मौजूदु आहिनि, वेरी मच एक्साइटेड, वेरी मच एनर्जेटिक। ऐं उन्हनि सां कचहरी कंदासीं, पुछंदासीं त हुननि जी ड्यूटी कीअं पई हले ऐं सिहत जा सलाहियल कहिड़ा कहिड़ा सवाल आहिनि। असां सां गॾु मौजूदु आहे डॉक्टर सदाम सुहाग, असां सां गॾु मौजूदु आहे ऐं उन सां गॾोगॾु डॉक्टर हुसैन चांडियो साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। कीअं आहियो? ठीकु आहियो? वेलकम वेलकम। कीअं आहियो डॉक्टर सदाम? ज़बरदस्त यार, तव्हां ॿाहिरनि जी ॻाल्हि करे ख़ुशि करे छॾी। डॉक्टर खां पुछंदासीं, डॉक्टर कोविड में तव्हां ते हिकिड़ी ज़बरदस्त रिस्पॉन्सिबिलिटी रही जी, छा हुयो कोविड ऐं पोस्ट कोविड में तव्हांजो ख़्यालु रखियो वियो जेको कोविड में रखियो वेंदो या विसारे छॾियूं तव्हांखे? सर कोविड में जेका असां तव्हां सभिनी ॿाहिरनि खे सभिनी खे सॼी आवाम खे ख़बर आहे त कोविड में कहिड़ी सिचुएशन्स असांखे दरपेश आयूं ऐं उन में असां डॉक्टर्स जेको बि असांजा जेके फ़र्ज़ हुया असां पंहिंजा सभु पूरा कयासीं। ऐं स्पेशली जीअं कराची में एक्सपो सेंटर में कोविड जो पूरो सेंटर लॻायो वियो ऐं बिल्ड कयो वियो एक्सपो सेंटर में, त उते हज़ारनि तादाद में पेशेंट्स अचनि पिया ऐं उन्हनि खे वैक्सीन बि करायूं पिया ऐं जेके सीरियस पेशेंट्स हुया उन्हनि जो असां उते फिल फोर असां उनजी ट्रीटमेंट वग़ैरह प्रोसेस असां शुरू करायोसीं। उन सां गॾोगॾु त मां पाण डेंटिस्ट आहियां त असां डेंटिस्ट जे हवाले सां असांखे ख़बर हूंदी त असांजो डायरेक्ट कॉन्टेक्ट हूंदो आहे फेस टू फेस। उन हिसाब सां असांखे बि तमामु घणियूं जी 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 उन हवाले सां असांखे काफ़ी मुश्किलातूं पेश आयूं हालियाज़ खां
पर असां पंहिंजे फ़र्ज़ खे पूरो कंदे इंसान ज़ाती ख़िदमत कईसीं ऐं इहा शइ ऐं हिनमहिल ताईं वरी जीअं तव्हांखे ख़बर आहे त कोविड जा केसिस ॿीहर अचनि पिया था ऐं हिनमहिल बि जेका आहे तक़रीबन 8 to 10% में कराची में हले पियो थो माण्हुनि अञा उन खां अनअवेयर आहिनि माण्हू काफ़ी आहिनि जेके हाली फ़िलहाल कूड़ा कार्ड पिया था ठाहिनि पर मां उन्हनि खे इहो इल्तिजा कयां थो रिक्वेस्ट कयां थो त बाबा तव्हां पंहिंजी प्रॉपर पंहिंजी वैक्सीनेशन करायो इहा तव्हां लाइ बि इम्पॉर्टेंट आहे तव्हांजी फैमिली मेम्बर्स लाइ इम्पॉर्टेंट आहे ऐं तव्हां कंहिं ॿिए तरीक़े सां तव्हां पंहिंजो कार्ड वग़ैरह इहे जारी करणु ठाराहियो ऐं जंहिं बूस्टर डोज़ न हणाया आहिनि असां उनखे वरी बि असां रिक्वेस्ट कंदासीं त पंहिंजो बूस्टर डोज़ हणो इहो तव्हांजी फ़ाइदो आहे हिन में तव्हां सां गॾु असां डॉक्टर्स जो बि आहे डॉक्टर हुसैन तव्हां कोविड में छा कयो सर कोविड जॾहिं 2019 में मां थोरो पोइ ते वेंदुमि त जीअं 2019 में चाइना जे जेको आहे सो सिटी वुहान सिटी में कोविड आयो त हिकु कोविड हिकु वायरस आहे हिकु वायरल जेको आहे सो इन्फेक्शन आहे जेको तेज़ी सां पूरी दुनिया में फैलियो ऐं WHO इनखे एज़ अ पेंडेमिक कंसीडर कयो मार्च 2020 में सो पेंडेमिक जो मतिलबु हूंदो आहे जॾहिं हिकु वायरस हिकु वबा हिकु कॉन्टिनेंट खां जल्द अज़ जल्द ॿिए कॉन्टिनेंट ताईं पहुची वञे त इनखे असां पोइ पेंडेमिक जी डेफिनेशन में रखंदा आहियूं एज़ अ पब्लिक हेल्थ जेको एक्सपर्ट मां इहो ओपिनियन ॾियां थो त उन खां पोइ ज़ाहिर आहे त पाकिस्तान में जॾहिं केसिस आया ऐं सिंध गवर्नमेंट एमरजेंसी नाफ़िज़ करे ऐं डॉक्टर्स हायर कया जेको आहे तक़रीबन 1000+ डॉक्टर्स हायर कया विया इन कम जे लाइ स्पेशली कि हिन वबा खे कंट्रोल कयो वञे ऐं उन दौरान मुख़्तलिफ़ जेको आहे सो टेम्पररी आइसोलेशन सेंटर्स खोलिया विया जीअं ईरान जे ज़ाइरीन खे बि सखर में रखियो वियो उनखां अलावा कई जेको आहे सो मसाजिद खे बि असां आइसोलेशन सेंटर कयो छो जो तबलीगी जमात वारा ॿाहिरि दोस्त बि हुया ॿिया टिया वग़ैरह उनखां अलावा जीअं एक्सपो सेंटर डॉक्टर सदाम ॻाल्हि कई त मुख़्तलिफ़ आइसोलेशन सेंटर्स बि खुलिया जिते असांखे फ्रंट लाइन ते रखियो वियो असां उन्हनि जी ट्रीटमेंट बि कई पिए ऐं जिन जेके पेशेंट्स सीरियस मतिलबु कंडीशन में अची विया उन्हनि सभिनी खे हॉस्पिटल्स जी तरफ़ शिफ्ट कयो वियो जीअं जिना में बि सेंटर खोलियो वियो अलॻि सां सर्विसिस हॉस्पिटल में खोलियो वियो लियारी जनरल हॉस्पिटल में खोलियो वियो सभु जॻह ते इहे सहूलियात फ़राहम कयूं वियूं जिन्हनि में असां जेके कोविड में हायर कयल MBBS डॉक्टर्स हुयासीं उन्हनि इहे सर्विसिस ॾिनियूं उन वक़्तु त अल्हम्दुलिल्लाह जेको आहे फर्स्ट वेव तमामु घणी सीरियस हुई छो जो जेको उहो वेरिएंट हुयो फर्स्ट वेरिएंट अल्फ़ा उहो तमामु घणो डेडली हुयो ऐं स्पेशली वरी अल्फ़ा खां पोइ जेको खौफ़ बि हुयो माण्हुनि में ऐं नयो ज़ाहिरा जेतिरी हुनजी जी तेज़ी सां पकड़िजे पियो ऐं इंटरनेशनल मीडिया लोकल मीडिया जिथे बि जी ऐं वरी जॾहिं लॉकडाउन्स लॻा माण्हू आइसोलेट थियो त पोइ खौफ़ वधीक तारी थी वियो माण्हू सही त अल्फ़ा वेरिएंट खां पोइ डेल्टा वेरिएंट आयो मुख़्तलिफ़ वेरिएंट छो जो वायरस बि हिकु जेनेटिक मटीरियल आहे सही उहो पाण खे चेंज कंदो रहंदो आहे त उहे ॿई डेडली हुया उन खां पोइ उन्हनि डेडली वेरिएंट सां कमु करण खां पोइ हाणे खणी उहे वेरिएंट एतिरा डेडली न आहिनि बट यू नेवर नो की उहा वायरस वरी वापसि अगरि पंहिंजी उहा जेनेटिक जेको सेटअप आहे अगरि उहो वापसि उनजो जेकॾहिं माना अची थो वञे शेप में उन शेप में ऐं उहो वापसि डेडली थी सघे थो जो इन ते रिसर्च हले थी त असांखे लाइट न वठिणो त जीअं डॉक्टर सदाम ॻाल्हि कई त वैक्सीनेशन इज़ वेरी नेसेसरी राइट नाउ असां सिर्फ़ु हाइजीन मेंटेन रखण खे नथा अची सघूं डॉक्टर हीअ त चलो थी वियो तव्हां डॉक्टर हायर कया डॉक्टर केतिरा हायर कया तव्हां उन वक़्त में सर ऑलमोस्ट 1250 डॉक्टर्स जे क़रीब हायर कया विया हुया जी कोविड अल्हम्दुलिल्लाह जॾहिं बिल्कुलु हिननि अनाउंस कयो त हाणे भले मास्क पाइण जी ज़रूरत न आहे इहे सभु शयूं इंटेक्ट आहिनि या उहे डॉक्टर टाटा वारा सर डॉक्टर्स त ज़ाहिर आहे हींअर हलनि पिया असां उहे ई डॉक्टर्स जेके कोविड में हुया हाणे उन्हनि खे पोलियो हेपाटाइटिस ऐं HIV प्रोग्राम में बि कमु करायो पियो वञे पर मक़सदु आहे त KPK में उहे ई डॉक्टर्स जेके हायर कया विया आहिनि पंजाब में उहे सभु रेगुलर थी विया बट स्टिल इन सिंध अञा ताईं उन्हनि डॉक्टर्स खे सल्यूट्स त इलाही मिलिया बट डेफिनेटली हिकु रियासत जो कमु हूंदो आहे त जेको आहे तव्हांखे प्रोवाइड करणो कनेक्टेड आहिनि इदारनि सां बिल्कुलु इदारनि सां कनेक्टेड रेगुलर थींदा जी जी बिल्कुलु अच्छा डॉक्टर सदाम तव्हां खां पुछो त तव्हां एज़ अ डेंटिस्ट आहियो तव्हां वटि जॾहिं पेशेंट्स आया पे कोविड वारे दौर में त हिकिड़ो ख़ौफ़ बि हुयो न की असां 6 फुट जो फ़ासिलो चऊं ऐं उनजे भरिसां असां 12 इंच ते वञी करे उनजे वात सां उनखे वात खे जांच जूच करणु आहे त इहो त वधीक रिस्की हो कॾहिं ख़ौफ़ वौफ़ थियो तव्हांखे यार छा था कयूं ख़ौफ़ त बीइंग एज़ अ इंसान ज़ाहिर सी ॻाल्हि ख़ौफ़ त थिए पियो पर
ख़ौफ़ खां वधीक असांखे इहो सेखारियो वियो जेको असां ओथ वठंदा आहियूं जंहिंमहिल असां डिग्री जेके पहिरियों ग्रेजुएशन कंदा आहियूं त कॉन्वोकेशन जे टाइम में असां हिकिड़ो ओथ खणंदा आहियूं त बाबा कहिड़ी बि सूरत में असांखे इंसान ज़ात जी ख़िदमत करणी आहे ऐं भली असांखे जेकॾहिं ख़बर पवंदी त बाबा इहो हालांकि दुश्मन बि हुजे केरु बि असांखे हुनजो एहतियात करिणो आहे ख़्यालु करिणो आहे सो इन में असां कॾहिं बि इहो शइ पंहिंजी विख पोइ ते न कईसीं हमेशह अॻियां कईसीं ऐं उन्हनि जो अॻियां वञी करे असांजी ख़िदमत कयोसीं ऐं हर हर भलीकार कंदासीं। अॼु ॿ यंग डॉक्टर्स असां गॾु मौजूदु आहिनि, डॉक्टर सद्दाम सुहाग ऐं डॉक्टर हुसैन चांडियो साहिब असां गॾु मौजूदु आहिनि। ॿई यंग आहिनि माशाल्लाह। ऐं अॼुकल्ह त पूरे पाकिस्तान में यंग डॉक्टर्स हिकिड़ी एसोसिएशन आहे, पोइ अलाए छा आहे, पोइ सीनियर सां कॾहिं ठहंदा आहिनि कॾहिं न आहिनि ठहंदा, कॾहिं हड़तालूं कंदा आहिनि। पुछंदासीं यंग डॉक्टर्स एसोसिएशन सभिनी पूरे पाकिस्तान में गॾु आहियो या अलॻि अलॻि आहियो तव्हां? पूरे पाकिस्तान मसइला हूंदा कहिड़ा आहिनि यंग डॉक्टर्स स्पेशली? सर ॾिसो मसइला त काफ़ी आहिनि, अनेक मसइला आहिनि, स्पेशली जेके डॉक्टर्स ड्यूटी कनि पिया था एमरजेंसी में, ठीकु है, काफ़ी क़दुरु इहो थींदो आहे जो काफ़ी सहूलियत न हूंदियूं आहिनि ऐं इंतिज़ामिया तरफ़ां त पोइ पेशेंट्स जेके आहिनि उन जेके अटेंडेंट हूंदा आहिनि उहो डॉक्टर तशदुद कनि। डॉक्टर छा कंदो? अच्छा, डॉक्टर छा करे, जेतिरो हुनजो वसाइल हूंदा उन हिसाब सां डॉक्टर पंहिंजी ट्रीटमेंट कंदो। पर इहो पेशेंट अटेंडेंट खे उनखे का ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे, पर डॉक्टर मजबूर आहे। ऐं इन जे करे असां यंग डॉक्टर एसोसिएशन जे तरफ़ां काफ़ी एहतजाज कया, प्रोटेस्ट कयासीं ऐं बाइकाट बि कयासीं त बाबा तव्हां असां डॉक्टर खे सिक्योरिटी त ॾियो, सिक्योरिटी ॾियो, ठीकु आहे, असांखे तव्हां सिक्योरिटी ॾियो, केरु बचे। ऐं काफ़ी तव्हां ॾिठो हूंदो माज़ी में बि जिना जे काफ़ी डॉक्टरनि ते तशदुद कयो वियो। सिर्फ़ु जिना जे न, खैरपुर हलिया वञो, तव्हां सखर हलिया वञो, लाड़काणे, कंदकोट, कशमोर, जेकाबाद ऐं स्पेशल दादू, इन्हनि काफ़ी इन अटेंडेंट डॉक्टरनि ते तशदुद कया शइ। ऐं असां YDR हमेशह इहो ई हिकिड़ो असांजो हिकिड़ो प्रेशर ग्रुप आहे जेको असां उन्हनि खे चवंदा आहियूं त बाबा तव्हां असांजा डॉक्टरनि जा जेके बेसिक जेके राइट्स आहिनि तव्हां हिकिड़ो उहो ॾियो। असांखे राइट्स में असांखे छा खपे? असांखे राइट्स में इहो खपे बाबा पहिरीं त असांखे सिक्योरिटी खपे डॉक्टर्स जी। असां सां गॾु लेडी डॉक्टर्स बि आहिनि, उन्हनि ते तशदुद थियणु इहो किथां जी आहे? इंसाफ़ आहे हिकिड़ो। ॿियो त असां चवंदा आहियूं त भई जेके वसाइल आहिनि, मेडिसन्स वग़ैरह आहिनि, उहे असांखे हिते फ्रॉम कयूं वञनि त जीअं असां पेशेंट खे घणे खां घणो असां हुनखे फैसिलिटेट करे सघूं। ठीकु आहे। ऐं ॿियो टियों नंबर इहा ॻाल्हि असां हुनखे अब जेके डॉक्टर हुते HOs आहिनि या मेडिकल ऑफिसर्स आहिनि, ठीकु आहे, अक्सर उन्हनि जो डेपुटेशन जो इशू थिए पियो थो। असांजे हेल्थ डिपार्टमेंट खे इहा बि रिक्वेस्ट कईसीं त ॿ जेके डॉक्टर आहिनि जंहिंजी एडमिशन्स जेके FCPS करणु चाहिनि पिया था, MCPS करणु चाहिनि था, MD करणु चाहिनि था या MSc करणु चाहिनि था, त उन्हनि खे हिकिड़ो मौक़ो ॾिनो वञे, उन्हनि खे हिकिड़ो डेपुटेशन जे ॾिनी वञे आराम सां त जीअं हू पंहिंजी स्पेशलाइजेशन जीअं करे सघनि ऐं जीअं हू अञा वधि खां वधि पेशेंट जी हू ट्रीटमेंट करे सघनि, उन्हनि खे फैसिलिटेट कनि। पर हिते असांजो अलमियो इहो आहे जो असां डॉक्टर्स खे सिक्योरिटी ठहियो, ॿिया जेके आहिनि उन्हनि ते त जेके फैसिलिटेट न कंदा आहिनि डॉक्टरनि खे, पर उन डॉक्टरनि ते रहंदो तशदुद करणु, वरी उन्हनि ते FIR करणु। यंग डॉक्टर्स आहे पूरे पाकिस्तान में, कॾहिं कोयटा में प्रॉब्लम ॾिसंदा आहियूं, KPK लाहौर में ॾिसंदा आहियूं, कॾहिं पेशावर जा यंग डॉक्टर्स ईअं हूंदा आहिनि, ऐं कराची में बि हाणे कर खयो आहे इन इशू। सिंध में त सर तव्हांखे काफ़ी आहे, काफ़ी टाइम खां वठी आहे, पर हाणे घणो फोकस इन कोविड जे हिसाब सां बि थियो हुयो जॾहिं कोविड जा डॉक्टर्स इहे थिया। ऐं असां बि हुकूमत खे प्लस में हेल्थ डिपार्टमेंट स्पेशली हेल्थ मिनिस्टर डॉक्टर अज़रा पेचो खे असां बार बार इहा ई रिक्वेस्ट कई आहे त ख़ुदा डॉक्टरनि खे सिक्योरिटी ॾिनी वञे। अल्हम्दुलिल्लाह वरी बि ॿियनि सूबनि खां पाण वटि क़दुरु बहितर आहे, डॉक्टर्स जी रिस्पेक्ट आहे, माण्हू कनि था, ख़्यालु कनि था, एतिरो उहो न आहे तशदुद जेतिरो ॿियनि सूबनि में रहियो आहे, पर उनजे बावजूदि थोरो घणो हुजणु खपे। सर हुजणु घुरिजे। ऐं माज़ी में तव्हां ॾिसो हाणे रिसेंटली हैदराबाद में वाक़ियो थियो, असांजी यंग डॉक्टर एसोसिएशन जे सदर डॉक्टर रोशन चांडिया साहब ते कूड़ी FIR कराई वई। उन्हनि ते पेशेंट अटेंडेंट जो तशदुद कयो वियो। ठीकु आहे, असां हुनजो आवाज़ु उथारियोसीं। त इन टाइप जा जेके बि इंसिडेंट जेके थियनि पिया था डेली इंटीरियर में, कराची में पोइ बि घटि आहे, पर तव्हां जेकॾहिं असां इंटीरियर सिंध में असां ॻाल्हि कंदासीं तव्हां ॾिसंदो त सखर में, खैरपुर मीरस में, गंबट में, इन साइड ते तमामु घणो इहो थियो आहे, काफ़ी वाक़िया थिया आहिनि। साईं हाणे आउं ॿ इंसिडेंट ॿुधाईंदुसि रिसेंट जा। जी त जेकबाबाद में डॉक्टर हफ़ीज़ बुरड़ो जेको उते पंहिंजी ड्यूटीज़ ठुल, हाणे हिकु अहिड़ो बैकवर्ड एरिया जिथे हू वीचारो कराची, हैदराबाद
सखर छॾे करे जैकबाद जे हिकिड़े इंटीरियर जे इलाइक़े में ठुल, अञा जैकबाद वरी बि थोरो नंढो शहर आहे, ठुल में ड्यूटियूं सर अंजाम ॾिए पियो, उनखे SHO घुराए करे ऐं उन शख़्स खे पूरी नाइट विदाउट एनी जो जेको आहे सो NC और FIR उनखे लॉकअप में रखे थो ऐं उन ते तशद्दुद करे थो। इहे इशूज़ अचनि था। वरी ॿियो रिसेंटली वाक़ियो आयो जेका वीडियो बि वॾी सर्कुलेट थी, त 5-6 अटेंडेंट हिकिड़े डॉक्टर खे उमरकोट में उते उन सां बाक़ाइदा हिकु टसिल में अचनि था, फाइट कनि था, हिकु ब्रॉल कनि था, उनखे पंच कनि था, स्लैप्स कनि था। मक़सदु आहे इहे जेके इशूज़ अचनि था, इहो हिकिड़ो सिक्योरिटी जो इशू थी वियो। ॿियो सर मां तव्हांखे हिकिड़ो पर्सनल वाक़ियो ॿुधायां त नसीराबाद मेहड़ बाईपास ते हिकु चकर असां मतिलबु गाॾी सां ड्राइवर हुयो मूंसां गॾु ड्राइव पिए थिए, त अॻियां हिकिड़ी बाइक अची वई, बाइक सां एक्सीडेंट थियो। एज़ अ रिस्पॉन्सिबल सिटीज़न कंहिंजी बि ग़लती हुजे, पर उनखे आउं वठी नसीराबाद बेसिक हेल्थ यूनिट, जंहिंखे असां चवंदा आहियूं त बेसिक हेल्थ यूनिट माना नंढे लेवल ते तव्हां वटि हिकिड़ी डिस्पेंसरी हुजे। सर जॾहिं आउं उन पेशेंट खे उते जल्दी में खणाए वियुसि, त उन्हनि वटि रिंगर लैक्टेट हिकिड़ो फ्लूड हूंदो आहे जेको अवेलेबल हुजणु लाज़मी आहे, छो जो अक्सर बेशितर असां वटि पेशेंट्स ईंदा आहिनि जिन जो ब्लड प्रेशर लो थी वेंदो आहे। एॾे उत्तर में असां वटि गर्मी बि घणी आहे, तमामु घणी गर्मी हुजण जे करे BP लो थींदा आहिनि माण्हुनि जा ई नॉर्मली। त एज़ अ डॉक्टर ऐं उते मुंहिंजो कुलीग हुयो, बट आई अंडरस्टैंड की हू डॉक्टर आहे ऐं हुनजो इंतिज़ामी कमु कोन्हे, हुन वीचारे जी ग़लती न आहे अगरि मेडिसिन्स अवेलेबल न आहिनि। इहो AMS ऐं MS ऐं गवर्नमेंट को पुछणु खपे त छो न आहिनि। बहरहाल मां उहो पर्सनली वञी बाए कई ऐं पर्सनली उनखे लॻाई RL, ऐं पोइ उनखे एम्बुलेंस, हाणे एम्बुलेंस बि हिकिड़े सरकारी BHU में कोन्हे का, उहा बि असांखे एम्बुलेंस जेका आहे पैसनि ते करे ऐं हुनखे वठी वियमि चांडका मेडिकल कॉलेज जी हॉस्पिटल में ऐं हुनखे हुते एडमिट करायो। ही सर्वाइव्ड अल्हम्दुलिल्लाह। बट इहे शयूं हलनि पियूं। हाणे असां वटि वॾे में वॾो जेके मसाइल आहिनि, हाणे पहिरीं ॻाल्हि इहा त जॾहिं तव्हां वटि जेको आहे न हिकु ट्राइड हूंदो आहे बेसिक हेल्थ यूनिट, सेकेंडरी, देन टर्शरी केयर, ठीकु आहे। बेसिक जो इहो हूंदो आहे हिकिड़ी डिस्पेंसरी हूंदी जिते तव्हां वटि फर्स्ट एड अवेलेबल हूंदी ऐं तव्हां वटि हल्के बुखार में, नज़ले में या अहिड़नि मसाइलनि जे करे पेशेंट उते तव्हां वठी वेंदव। ऐं फर्स्ट एड सां मुराद अगरि को उते पेरीफ्री में एक्सीडेंट बि थिए थो न, त फर्स्ट एड तव्हांखे इहा RL वग़ैरह ऐं तव्हांखे वूंड खे कवर करे ऐं अॻिते उनखे रिफर करिणो आहे। देन ईंदी आहे असां वटि सेकेंड लेवल ते सेकेंडरी, जीअं सम्झो त दादू सिविल हॉस्पिटल थी वई, जिते कुझु चंद सर्जरीज़ थींदियूं हुजनि, हिकिड़ो एमरजेंसी डिपार्टमेंट हुजे, इहा सेकेंडरी आहे। देन ईंदी आहे टर्शरी, जीअं तव्हांजी जिन आहे, सब सर्जरियूं, सब टाइप जूं सर्जरीज़ बि थींदियूं आहिनि ऐं कैंसर वार्ड बि आहे अलॉन्ग विद एमरजेंसी एंड एवरीथिंग। हाणे तव्हां वटि जॾहिं बेसिक हेल्थ यूनिट नाकारा आहे, जॾहिं तव्हां वटि सेकेंडरी हेल्थ यूनिट नाकारा आहे। डॉक्टर ॾिसो, इहो त अलमिया असां हिन प्रोग्राम में वेही इन जो ई त कंदा आहियूं, त जेकॾहिं कंहिंखे बिलफर्ज़ गुलशन हदीद में धकु लॻे थो, का अहिड़ी एमरजेंसी थी थी, जी सर, ऑल द वे गुलशन हदीद मां निकिरे थो जिनाह ॾांहुं रश करे, जी सर, एम्बुलेंस सॼी शारा फैसल तां सायरन वॼाईंदी, गाॾियुनि खे हेॾे होॾे कंदी, उहा जिनाह पहुचे थी। इन विच में तव्हां ॾिसो न केतिरा मतिलबु इवन डिस्ट्रिक्ट्स बि विच में अचनि था, कोरंगी बचेसि थो या ॿिया मलीर बचेसि थो, ॿियूं सभु शयूं। उते छा हॉस्पिटल्स न आहिनि, उतां खां हिकिड़ो माण्हू निकिरे थो, सिधो वञी जिनाह में अचे थो, सिविल में वञे थो। त कराची जो लोड या आसपास जा जेके आहिनि, तीअं असां वटि जिथे किथे इहो अलमियो रहियो आहे त जेके फोकस्ड हॉस्पिटल्स आहिनि उन्हनि जी त टेक केयर थिए थी। अदरवाइज़ जेके नंढा नंढा हॉस्पिटल्स आहिनि, नंढियूं नंढियूं जेके डिस्पेंसरीज़ आहिनि, उते सिर्फ़ु इवन न सिर्फ़ु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे त उनखे अप टू डेट कनि, पर मतिलबु हिकिड़ी ऑनेस्ट स्पीकिंग माण्हू जंहिंजी ख़्वाहिश रहे थी त आउं प्राइवेट कमु कयां, त पोइ उन्हनि डिस्पेंसरीज़ में पंहिंजी पोस्टिंग कराए बाक़ी पंहिंजा ज़ाती कमु करे थो। त इहे गॾियल आहे, त हिनखे एड्रेस करण जी ज़रूरत आहे, रिस्पॉन्सिबिलिटी फील करे त यार मुंहिंजी बि ज़िम्मेदारी, आउं बि हुनजो हिसो आहियां, ऐं वेहां। मां नथो सम्झां त जेकॾहिं डॉक्टर पाण अची, अॼुकल्ह त सभिनी वटि मोबाइल अचे थो, ऐं आउं हिते इंचार्ज आहियां, मूं वटि दवायूं न आहिनि, मुंहिंजी अपील आहे त बाबा मूंखे ॾियो त मां हिते सर्व कयां। त इहे शयूं, जी सर, विन विन सिचुएशन, जॾहिं ॿई धुरियूं हिक ॿिए सां हुजूं त ॿिनी आहे। अच्छा, कोविड जी ॻाल्हि कंदासीं हाणे। त कोविड में तव्हांखे अलाउंसिस बि मिलिया पिए डॉक्टर्स खे, जी सर, उहे जारी आहिनि या ख़तमु थी विया? उहे हींअर जारी आहिनि, अञा ताईं जारी? जी सर। अञा छा खपे तव्हांखे सर? बेसिकली सर सुठी ॻाल्हि आहे, डॉक्टर्स खे, उस्ताद खे अञा पैकेज एतिरा सुठा हुजणु खपनि जो दिलि सां अञा वधीक कमु करे, ताकी ॿियनि पासनि ॾांहुं न ॾिसे। ॾिसो सर, ॻाल्हि इहा आहे त
जॾहिं बि तव्हां दुनिया में ॾिसो त हिकिड़ो मेडिकल जो अहिड़ो प्रोफेशन आहे 24 आवर जी ड्यूटी आहे। मक़सदु आहे असां जेको ड्यूटी आवर्स एग्ज़ैक्ट कोन्हनि, कॾहिं नाइट आहे कॾहिं मॉर्निंग आहे, ऐं जेको कमु कयो थो वञे एमरजेंसी जी 24 सर, आहे। उन हवाले सां असां वटि अपॉर्चुनिटीज़ बि आहिनि ॿाहिरि मूव करण जूं वधीक देन एनी अदर प्रोफेशन इन पाकिस्तान राइट नाउ। ठीकु आहे सर, त मक़सदु आहे असांखे अगरि 1 लाख ताईं पे कयो थो वञे, दिस इज़ $600। अगरि असां ॻाल्हि कयूं अमेरिका ऑस्ट्रेलिया ॿियनि ॾिसो त तमामु घणी पे मिलंदी आहे डॉक्टर्स खे। बहरहाल पोइ बि असां पंहिंजे मुल्क में सर्व करणु चाहियूं था। हाणे सर रिस्क अलाउंस बेसिकली ईअं आहे, ॾिसो सर तव्हां एतिरो मां तव्हांखे ॿुधाए सघां थो त लाड़काणे में आउं हाउस जॉब कई पंहिंजी चाणका मेडिकल कॉलेज में। जॾहिं ग्रेजुएशन कई त उन दौरान हिकिड़ी वॾी न्यूज़ आई हुई, सभिनी ॿुधी हूंदी त रतोदेरो में तमामु घणा HIV केसिस ज़ाहिर थिया हुया 7 जी तादाद में। सर हाउस जॉब कंदे वक़्तु असीं इंजेक्शन खणी करे उन HIV पेशेंट खे लॻाईंदा बि हुआसीं, जंहिंमें काफ़ी ॿार बि हूंदा हुया ऐं उहे ॿार बाक़ाइदा जेको आहे सो रेज़िस्ट कंदा हुया ऐं उहा ई इंजेक्शन एॾी वेझी वञी उनजे ब्लड खे पंहिंजे हथनि सां जेको आहे सो पास करणु या उनखे लॻाइणु एडमिनिस्टर करणु, त इहो हिकिड़ो ॾिसो असां हमेशह रिस्क ते आहियूं। ठीकु आहे, ऐं प्लस में तव्हां TB जो पेशेंट, हाणे मल्टी ड्रग रेज़िस्टेंट ट्यूबरक्यूलोसिस जंहिं ते का एंटीबायोटिक बि कमु न करे, असां उहे केसिस बि ट्रीट कंदा आहियूं। ऐं असांखे रिस्क अलाउंस इन लाइ खपे त वी कैन बाय मास्क, वी कैन बाय कैप, वी कैन बाय ग्लव्स। ऐं इहो छा आहे, इहो सिर्फ़ु 25 to 30,000 आहे। ठीकु आहे, तव्हां इहो अगरि रिस्क अलाउंस ॾियो था त ज़ाहिर आहे त इहे असां पेशेंट्स खे बेटर सर्विसिस। ऐं सिमिलरली अगरि असां एज़ अ डॉक्टर हिकिड़े TB जे पेशेंट खे हथु लाहे ऐं असां उनजो चेकअप करे या ट्रीटमेंट करे ऐं वरी असां वञी कंहिं ॿिए वीचारे टाइफाइड वारे पेशेंट खे हथु लाहियूं विदाउट सैनिटाइज़र्स एंड ग्लव्स ऐं मास्क, त उहा हुतां खां हुतां ट्रांसफ़र बि थी सघे थी। सो नॉट ओनली डॉक्टर्स बट पेशेंट्स आर ऑल्सो एट रिस्क। पेशेंट बि रिस्क ते, डॉक्टर बि रिस्क ते, त इहा शइ वधी सघे थी इन शइ जे लाइ। हाणे छा पोज़ीशन आहे? हाणे जॾहिं खां हिकु दफ़ो ॿीहर कोविड बचे पियो, तव्हांजो कमु थियल आहे ॿिन्ही डॉक्टरनि जो कोविड में, स्पेशली डॉक्टर सदाम जी मूंखे ख़बर आहे त उन्हनि कोविड में कमु कयो ऐं असां झलींदा हुआसीं त उन बावजूदि ही वञनि वार्ड में सभु शयूं करो पियो। बहरहाल सुठी ॻाल्हि आहे ऐं सर्व कयो प्राउड ऑफ हिम। त हाणे जॾहिं कोविड अचे पियो, वधे पियो, त हाणे छा पोज़ीशन आहे? हाणे उहे एहतियात आहिनि, हाणे ख़ौफ़ न आहे, कोविड आहे, अॻु में कोविड घटि हो, ख़ौफ़ ॾाढो हो, त इनखे कीअं तव्हां छा मतिलबु जेके ॾिसण वारा असांजा आहिनि उनखे छा? हा, उन्हनि खे इहो ई चवंदासीं, ॾिसो हर इंसान जो इम्यून रिस्पॉन्स मुख़्तलिफ़ आहे, क़ुव्वत मुदाफ़ियत जंहिंखे चऊं। ज़रूरी न आहे त अगरि मोस्टली को केस हॉस्पिटलाइज़ेशन हाणे घटि आहे, पहिरीं जीअं कोविड में तमामु घणी हुई, त ज़रूरी न आहे त तव्हां इहो सोचो त बाबा हॉस्पिटलाइज़ थियण जहिड़ी कंडीशन नथी अचे, पर कंहिंजी थी सघे थी। हर घर में वॾो मौजूदु आहे, को मतिलबु को झूनो असांजे घर में मौजूदु आहे, ॾाॾो आहे, ॾाॾी, नानो नानी वग़ैरह, मासूम ॿार मौजूदु आहिनि, या अहिड़ा इम्यूनो कॉम्प्रोमाइज़ पेशेंट्स मौजूदु आहिनि, को डायबिटिक पेशेंट आहे, को कैंसर जो पेशेंट आहे, त उहे हॉस्पिटलाइज़ बि थी सघनि था, नुक़सान बि थी सघे थो। त इन लाइ एहतियात कयो, हाइजीन मेंटेन रखो, मास्क कोशिशि कयो पायो। बाक़ी बहितरीनु इहो आहे त वैक्सीन लॻायो, वेरी सेफ वैक्सीन, इट्स अ वेरी सेफ वैक्सीन। ऐं दुनिया में त मतिलबु हाणे 5-6 बूस्टर बि लॻे थो, जेके बि 6 महीना, छो जो तव्हांखे कुझु बि न आहे, इन में सिर्फ़ु हिकिड़ी शइ आहे, तव्हांजे अंदरि हिकु हू डेड वायरस जेका आहे, उहा मुअल वायरस, इनएक्टिवेटेड वायरस तव्हांजे अंदरि इनॉक्यूलेट कंदा ऐं तव्हांजी बॉडी में अलाह साईं ईअं रखियो आहे निज़ाम त असांजे जिस्म में असांजे जेको इम्यून सिस्टम जी रिस्पॉन्स ईंदी आहे न, उहा डेड वायरस ॾिसी उनजी पिक्चर ठाहे उन जूं एंटीबॉडीज़ ठाहींदी, त ॿीहर अगरि इहा वायरस अचे त उहे एंटीबॉडीज़ तयारु हूंदियूं ऐं उनखे डिस्ट्रॉय करे छॾींदियूं। त इहो आहे, इन में का बि वॾी का रॉकेट साइंस कोन्हे, इहा ई नंढड़ी ॻाल्हि आहे। त वैक्सीनेशन रिपीट कयो, हर 6 महीने लॻारायो, ताकी तव्हां पाण खे ऐं पंहिंजे घर वारनि खे महफ़ूज़ रखी सघो ऐं मुआशिरो बि जेको आहे हेल्थ वाइज़ वधे, स्टेटस अपग्रेड थिए असांजो। सही, बिल्कुलु डॉक्टर सदाम। सर मां इहो ई चवणु चाहींदुसि त जेका तव्हां ॻाल्हि कई हिनमहिल जीअं कोविड हिनमहिल वधे पई थी या पेशेंट इहा शइ, असां पहिरीं बि इहा ई शइ कईसीं हॉस्पिटल्स में, तव्हांखे बि ख़बर हूंदी त विदाउट तव्हांजे वैक्सीनेशन कार्ड सां तव्हांखे डॉक्टर मिंट अटेंड न कंदो हुयो। ठीकु आहे, हिनमहिल असांजो इहो ई हिनमहिल बि फोकस इहो आहे त असां हिनमहिल उहे पेशेंट खे हिकिड़ो त उन्हनि खे अवेयर कयूं त बाबा तव्हां पंहिंजी वैक्सीन करायो। ठीकु आहे, बिल्फर अगरि तव्हांखे कुझु बि सुभाणे थियो त जेसिताईं तव्हांजी वैक्सीन तव्हां न थियल हूंदी, तव्हां लॻियल न हूंदी, तव्हांजो को बि ट्रीटमेंट न थींदो। हिनमहिल जेके बि हॉस्पिटल में जेके असां पेशेंट्स वग़ैरह कयूं पिया था, त असां उन्हनि जा कार्ड ॾिसी पोइ था कयूं।
सो सुभाणे ईअं कंहिं पेशेंट सां न थिए त उन्हनि जो वैक्सीनेशन न थियल हुजे ऐं हू अची वेंदा आहिनि डॉक्टरनि खे इंटरव्यू न कंदा आहिनि पोइ वरी सॼो मलबो डॉक्टर ते त डॉक्टर हिते ट्रीटमेंट नथा कनि त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे डॉक्टर बि हिकिड़ो इंसानु आहे तव्हां वांगुरु ई आहे को वॾी का शइ न आहे डॉक्टर तव्हां माई डॉक्टर थियो आहे त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे डॉक्टर सेफ हूंदो तव्हांखे इज़ीली तव्हांजी ट्रीटमेंट करे सघे थो ऐं तव्हांखे फैसिलिटेट बि करे सघे थो सो बार बार मां इहा ई शइ चवंदुसि तव्हांजे हिन प्रोग्राम में वेही करे हीउ ज़बरदस्त हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे माण्हुनि खे अवेयरनेस ॾियण लाइ त खुदारा वैक्सीनेशन करायो हिनमहिल हालात ॿीहर ख़राबु थियनि पिया था डे बाय डे ऐं तव्हांखे महिल को अंदाज़ो कोन्हे को हिनमहिल हाली फ़िलहालु त सॼो फोकस मीडिया जो इन्हनि जो इलेक्शन्स ऐं इन्हनि ते आहिनि मुल्की हालात ते आहिनि पर तव्हांखे असां बीइंग एज़ अ डॉक्टर असां तव्हांखे ॿुधाईंदासीं अंदरि जा फैक्ट्स जेके आहिनि त कोविड जा पेशेंट तमामु घणा अचनि पिया था इन करे बराए महिरबानी वैक्सीनेशन करायो इन में तव्हांजो ई फ़ाइदो आहे तव्हांजी फैमिली जो फ़ाइदो आहे ऐं तव्हां सां गॾु गॾु असांजे डॉक्टर्स जो बि फ़ाइदो आहे त जीअं असां तव्हांखे असांजी फैमिली आहिनि ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हिननि जी जेका गैर ज़िम्मेवारी आहे उनजो डॉक्टर छो भोगे ऐं डॉक्टर सां गॾो गॾु उनजा घर भाती छो भोगनि त एहतियात तमामु ज़रूरी आहे तव्हां साईं ॾिठो हूंदो त पूरे पाकिस्तान में कोविड जे दौरान केतिरा ई डॉक्टर शहीद थी विया हा बिल्कुलु ईअं आहे ॿाहिरी दुनिया में त डॉक्टर जितां लंघियो पियो उनखे सलूट पेश कया विया उतां जे फोर्सिस सलूट कया उतां जा आम माण्हू सलूट कया वरी हाणे विसरी विया लॻे थो माण्हुनि सर माण्हुनि खां शुरू में असां कोविड डॉक्टर्स खे बि सलूट कयो वियो जेके पुलिस वारा सलूट कनि पिया वरी कुझु टाइम खां पोइ जॾहिं ॾिठो त कोविड हाणे त उहो ई असांखे साॻा ई पुलिस वारा वरी सलूट कयो हाणे चालान कयूं गंज थी वियो ऐं वाकई कोविड खे थोरो सीरियस वठणु खपे इन करे बि थोरो न घणो सीरियस वठणु खपे त पाकिस्तान जो लेजेंड क्रिकेटर ज़हीर अब्बास उनखे बि दुबई में कोविड थियो कोविड पॉज़िटिव आयो उन्हनि उते ट्रीटमेंट कराइण खां उते बि ट्रीटमेंट कराई ऐं हू हींअर इंग्लैंड में आहिनि ऐं अॼु जी जेका सूरत हाल आहे इहा आहे त ज़हीर अब्बास खे दुआ जी ज़रूरत आहे हू हींअर ICU में अची वियो आहे UK में आहे हींअर लंडन में आहे त उनखे हींअर दुआउनि जी ज़रूरत आहे क़ौम दुआऊं करे त हिकिड़ो लेजेंड आहे क्रिकेटर पाकिस्तान जो उनखे बि कोविड जे करे हालांकि उनजी वैक्सीनेशन वग़ैरह सभु शयूं थियलियूं पर उनजे बावजूदि वरी हिकु दफ़ो ॿीहर हू कोविड पॉज़िटिव थिया आहिनि हींअर वरी हॉस्पिटलाइज़ आहिनि बल्कि ICU में आहिनि सो इन करे असां फॉर ग्रांटेड वठंदा आहियूं शयूं कुझु बहितर थींदियूं आहिनि कुझु ईज़ मिलंदो आहे असांखे त वरी असां आउट ऑफ वे हलिया वेंदा आहियूं ऐं जेका SOP हूंदी आहे उनखे असां विसारे छॾींदा आहियूं त इहो तमामु ज़रूरी आहे त असां हिकु दफ़ो ॿीहर पाण पंहिंजे ॿारनि जो इहो ख़्यालु ज़रूरु रखूं हाणे आख़िर में बाक़ी असां वटि कुझु मिंट बचिया आहिनि डॉक्टर तव्हां ॿई डॉक्टर आहियो यंग डॉक्टर आहियो लव देम सभिनी सां प्यार आहे जेके सीनियर आहिनि उन्हनि जी हिकिड़ी पंहिंजी रिस्पेक्ट आहे यंग डॉक्टर्स तमामु ज़बरदस्त कमु कनि था सिंध में ख़ासि तौर ते मां ॻाल्हि कंदुसि कराची खां कश्मीर ताईं तव्हांजी एसोसिएशन छा पई करे यंग डॉक्टर्स एसोसिएशन जे करे तव्हां गॾिया आहियो पाण में मिलिया आहियो त छा मोटिव्स आहिनि तव्हांजा छा करणु चाहियो था सर असां तमामु घणो कमु करणु चाहियूं था पेशेंट्स लाइ हिनमहिल ताईं जेको बि असां कुझु कयो आहे सिर्फ़ु पंहिंजे फ़ाइदे जी असां कुझु न कयो आहे ही पेशेंट्स लाइ असां फाइट कई आहे त हॉस्पिटल्स में तव्हां प्रॉपर तव्हां मेडिसन जो ठीकु प्रॉपर जीअं असां पेशेंट खे असांजो ट्रीटमेंट करे सघूं सही एम्बुलेंस तव्हां असांखे ॾियो न्यू एम्बुलेंस असांखे ॾिनियूं वञनि त ख़ुदा र का शइ अगरि किथे एमरजेंसी थिए पई त जीअं फुल फोर हू पहुची सघनि था हॉस्पिटल्स में पर पेशेंट्स फुल फोर पहुची वञनि त ज़ाहिर सी ॻाल्हि हॉस्पिटल में कुझु दवायूं हूंदियूं त कुझु डॉक्टर करे सघंदो त पोइ फ़ाइदो कहिड़ो सही सो असांजी बार बार असां गवर्नमेंट सां इहो रखियो त बाबा तव्हां टाइम ते मेडिसन जी परचेसिंग कयो छो जो हॉस्पिटल्स में सर तव्हांखे जेकॾहिं ख़बर हुजणु हुजे त गवर्नमेंट जेके बि हॉस्पिटल्स आहिनि उन्हनि जो हिकिड़ो कॉन्टेक्ट थींदो आहे मेडिसन सां फार्मेसी वारनि सां उहो साल में हू परचेसिंग कंदा आहिनि जेकॾहिं हू टाइमली परचेसिंग कंदा त पेशेंट खे आराम सां डिलीवर थी सघे थो ऐं डॉक्टर खे का ॾुखे मुश्किलातूं न थींदियूं पर जेकॾहिं हू टाइम सां परचेसिंग उन्हनि न थींदी त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे पोइ सॼो सिस्टम कोलेप्स थो थी वञे जॾहिं कोलेप्स थो थी वञे त पोइ डॉक्टर फ्रंट ते त डॉक्टर वेठो आहे जॾहिं डॉक्टर उते वेठो आहे पोइ पेशेंट अचनि पिया था हू अॻी जज़्बाती हिकिड़ो पेशेंट अचनि पिया था खणी करे हू सीरियस आहे ऐं उते ॾिसनि पिया था त भई एमरजेंसी में का अहिड़ी सहूलियत कान्हे का त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हू डॉक्टर खे तशदुद बि कनि पिया था इहा शइ सिर्फ़ु इन्हनि शयुनि जे करे असां बार बार हुकूमत खे असां हेल्थ डिपार्टमेंट खे इहो बार बार असां ॾिनो आहे असां इन लाइ स्ट्राइक्स बि कया आहिनि
त बाबा खुदारा 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 तव्हां पंहिंजे हॉस्पिटल्स में इन्हनि में या टर्शरी केयर हॉस्पिटल्स में हिते तव्हां फ्रॉमी सही कयो त जीअं असां पेशेंट खे डिलीवर करे सघूं ऐं जेकॾहिं न हूंदो त असां डॉक्टरनि सां बार बार थींदो रहंदो। डॉक्टर हुसैन, आम माण्हुनि जे लाइ छा पैगाम हूंदो तव्हांजे ॾिसण वारनि जे लाइ? आम माण्हू लाइ इहो ई पैगाम आहे त पंहिंजी जेका हेल्थ आहे उन जो ख़्यालु रखो। जेके बि हींअर इन्फेक्शस डिज़ीज़ आहिनि, जीअं ख़ुशूसन हींअर कोविड ते तव्हां फोकस रखियो त उन जे लाइ पंहिंजी हाइजीन मेंटेन रखनि, पंहिंजो हैंड वॉश सभ खां पहिरीं हिकिड़ो हैंड वॉश जेको आहे उहो स्टार्ट कनि। वैक्सीनेशन जेका आहे उहा सिर्फ़ु कोविड जी न बल्कि पंहिंजे ॿारनि खे पोलियो खां वठी मीज़ल्स, डिप्थरा ऐं सभिनी जे लाइ, इवन TB जे लाइ BCG वैक्सीन, सभु शयूं कराईंदा हलनि पंहिंजे ॿारनि जी। ऐं मुंहिंजो इहो बि पैगाम रहंदो इन्हनि खे त कॾहिं बि अताई डॉक्टर लाइ 50-100 घटि भरे अताई डॉक्टर ॾे न वञो। तव्हां अगरि अताई डॉक्टरनि जे हथनि में शयूं ॾींदव त तव्हां ॾिसी सघो था त केॾो वॾो डिज़ास्टर लाड़काणे में असांखे HIV जी सूरत हाल में पेश आयो। ठीकु आहे, इहा शइ। ऐं थर्डली इहो ई चवंदुमि त डॉक्टर जेको प्रोफेशन आहे उहो हिकिड़ो शरीफ़ प्रोफेशन आहे ऐं इज़त कयो। सभु प्रोफेशन जी पंहिंजी हिकिड़ी डिग्निटी आहे त जेके बि इहे वाक़ियात थियनि था, जेके बि ख़राबु न्यूज़ अक्सर सोशल मीडिया ते ईंदी रहे थी, त इहा इन शइ जो बि ख़्यालु रखो, हथ में हथ मिलायो त बहितर थी सघे थो। रिस्क में न वञनि, असां मीडिया वारनि खे बि रिस्क घणा हूंदा आहिनि, दुआ कजो। पाकिस्तान उन्हनि मुल्कनि में शामिल आहे जिते वधि में वधि ख़तरो मीडिया पर्सन्स खे। ख़ुशि जो, आबाद जो, थैंक यू वेरी मच। सर हिकिड़ो सर मैसेज ॿियो बि तव्हांजे प्लेटफॉर्म जे थ्रू असां चवणु चाहींदासीं त जेके बि हिन महिल रिसेंटली सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे थ्रू जेके बि हिन महिल थियूं रिज़ल्ट्स वग़ैरह अची आहिनि, हिन महिल असां रिक्वेस्ट इहो कंदासीं त जल्द खां जल्द उन्हनि खे ऑफर ऑर्डर्स न वञनि त जीअं हू हॉस्पिटल्स में अची पंहिंजी ड्यूटियूं सर अंजाम कनि ऐं पेशेंट्स खे फैसिलिटेट करे सघनि। वरी महिरबानी डॉक्टर सदाम, वरी महिरबानी डॉक्टर हुसैन, थैंक यू वेरी मच। तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो, विश यू ऑल द बेस्ट। तव्हां यंग आहियो ऐं तव्हांखे अॻियां हलणो आहे, सीनियर बि थियणो आहे। पोइ तव्हांजे साम्हूं वरी यंग डॉक्टर्स ईंदा, हुनखे तव्हांखे कहाणियूं बि ॿुधाइणियूं आहिनि, तव्हां जॾहिं हूंदा छा छा कंदा छा छा हूंदो। सो विश यू ऑल द बेस्ट। डॉक्टर सदाम ऐं डॉक्टर हुसैन चांडियो साहिब सां हुई ज़बरदस्त ख़बर पई यंग डॉक्टर्स जा कहिड़ा इशूज़ आहिनि, छा करणु चाहिनि था। उन सां गॾोगॾु असां कल्ह इहा प्रोग्राम जे आगाज़ में ॻाल्हि कईसीं त जेके बल्दियाती इलेक्शन्स थिया आहिनि कल्ह सिंध जे मुख़्तलिफ़ डिवीज़न्स जा, जंहिंमें सखर डिवीज़न हुई, मिरपुर ख़ासि डिवीज़न हुई ऐं लाड़कानो डिवीज़न हुई, नवाबशाह डिवीज़न हुई। उन में इहे इलेक्शन्स थिया ऐं कहिड़ी पार्टी खटे वई, कहिड़ा रहिजी विया। ऐं हाणे कराची में नेक्स्ट फेज़ कराची जो आहे, कराची हैदराबाद जो आहे, त उते इलेक्शन थींदी। बहरहाल इन ओवरऑल सिनारियो खे असांजा सीनियर जर्नलिस्ट आहिनि, ज़बरदस्त तजुज़ो कंदा आहिनि, शयुनि खे ॾिसंदा आहिनि, ग्राउंड रियलिटीज़ खां बख़ूबी वाक़िफ़ आहिनि। अदा दो चांडियो गॾु असां लाइन ते मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग, वालेकुम। कीअं आहियो दादो? ठीकु आहियो? मज़े में, ख़ैरियत सां? जी जी बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। अच्छा अदा दो चांडियो, कल्ह वारी इलेक्शन खे तव्हां कीअं था ॾिसो ओवरऑल? इलेक्शन लोकल गवर्नमेंट इलेक्शन लाइ अॻे हिकिड़ो जुमिलो हूंदो हुयो त मकानी इदारनि जूं जेके चूंडूं आहिनि उहा आहे घर घर में मुक़ाबिलो। छाकाणि वार्ड में हिकिड़े ॻोठ जे अंदरि आहे, ॿिए जे अंदरि, पोइ शहर में, पोइ ॿियो। पर कल्ह वारी इलेक्शन ईअं लॻे थो त घर घर में जहिड़ो हुयो। ऐं असां वटि माज़ी में जेके लोकल गवर्नमेंट इलेक्शन थियूं उन में जॻह पिया थींदा आहिनि, मुक़ाबिला थींदा आहिनि। पर कल्ह तव्हां छो त कंदोकोट खां वठी ठुल ताईं, पोइ मोरो खां वठी तव्हां छरी मीरवा ताईं, पोइ मिठी कलोई ऐं सिंध जे तक़रीबन डीपलो, पोइ अहिड़ो शहर सांगड़, खिपरो, अहिड़ो शहर न बचो जेको हिननि ज़िलनि में हुयो जिन में इलेक्शनूं थियूं पियूं 14 ज़िलनि में, उहो त जहिड़ो न हुयो। माना यानी तमामु घणो हिकिड़ी जेका आहे न उहा ॾिंदा पट वारी सिंधी में पाण चऊं त इलेक्शन हुई। तोड़े जो ॿाहिरां पसंदि पार्टी अक्सरती पार्टी आहे, उहा खटे थी, इलेक्शन खटे थी। पर हिन करे जॾहिं मुक़ाबिलो हुयो ई न, मतिलबु माण्हू चइजे त सिंध में पीस पार्टी मुक़ाबले में केरु आहे कोन। पोइ हीउ केरु आहे यूसी सतह ते, वार्ड सतह ते ॾिठा जेका हेॾी वॾी परेशानी थी पूरा जमात खे। ऐं तव्हां ॾिसो त सिलाई कंदकोट में तव्हां ॾिसो सॼी उहो खणी अमलो वमलो खणी हिकु पोलिंग जे पटे खणी वञी अलाए कटे में आहियूं। इन क़िस्म जी इलेक्शन हुई। हिन इलेक्शन सिंध जे अंदरि हिकिड़ो कल्ह वारी इलेक्शन जेका आहे न उन हिकिड़ो सजाद हिकिड़ो मैसेज माना जेको असां वेही फील कयो ऐं सॼी सिंध कयो, तव्हां कयो हूंदो त मां सतह ते का बेचैनी आहे। माना यानी हेठि सतह ते ई माण्हू हिन इलेक्शनी निज़ाम मां जेको सिस्टम आहे जेको
तर्ज़ हुकुमरानी आहे उन में लॻे थो त माण्हू ख़ुशि कोन आहिनि, माना माण्हू चाहिनि था त का चेंज अचे। वॾी सतह ते MPA MLA अहिड़ा को कैंडिडेट कोन्हे, छाकाणि त उहे इलेक्शन एॾियूं महांगियूं आहिनि, एॾियूं थी वियूं आहिनि जंहिंमें हर माण्हू त नथो बीह सघे, पर नंढड़ी जुस्ती ते त को फार्म भराए सघे पियो, माण्हू वार्ड में ॻोठ ते भराए सघे पियो, माण्हुनि भराया आहिनि ऐं माण्हुनि मुक़ाबला कया आहिनि। तव्हां ॾिसो तमामु वॾे तइदाद में मुक़ाबला कया। इहे जेके जहिड़ा हुआ इहे जहिड़ा न हुआ, जहिड़ा को साम्हूं मुक़ाबले में बीठल हुयो ऐं उन टफ टाइम लूं पे तॾहिं उन सां उहो जोड़ो थियो पए। उहो जोड़ो जंहिं बि चयो अथई जंहिं पार्टी सां तालुक हो, पर जहिड़ा हुन करे थिया पिए त मां सतह ताईं माण्हू तब्दीली चाहिनि था ऐं इलाही ॿ टे नतीजा अहिड़ा हुआ जिन खे माण्हू कामरेड गुलाम मुस्तफा टांडियो खटियो आहे रैबी देर मां ऐं उहो हारी कमेटी हिकिड़ो आहे सिंधी हारी तहरीक जो। हाणे उन सम्झो त सरकार जो एॾो सॼो निज़ाम हो उन में अंदरां खटियायो ऐं ईअं कंहिं दिलबर लगारी खटियो, ईअं जाम फताह समय जो खटियो, क़ौमी कारकुन जेके हुआ सिंध में ईअं सत्ता टांडियो खटियो, ईअं इलाही सिंध कोपर SUP क़ौमी अवामी तहरीक कच्छ पार्टी इन क़िस्म जे पॉलिटिकल पार्टियुनि जा जेके आहिनि उहे कारकुन खटिया, आज़ाद उम्मीदवार इलाही खटिया, मिठी जहिड़े शहर मंझां आज़ाद उम्मीदवार खटियो जिते मलाणियुनि खां केरु खटे न सघंदो। ईअं किथे किथे त सरदार अली महल त पंहिंजी ॻोठ जी जुस्ती जेका उहा हुन हाराई, उतां को उम्मीदवार जेको हुन मुखालिफ़ खटियो। त सिंध में हिन इलेक्शन माना हिकिड़ो इहो मैसेज ॾिनो लोकल गवर्नमेंट त जेकॾहिं को सुठो मुतबादल आहे त सिंध में बि ईअं मुक़ाबला थी सघनि था कि पंजाब में थींदा आहिनि। पंजाब में टफ इलेक्शन थिए थी न, उहो नवाज़ लीग हुजे, उन साम्हूं पीस पार्टी हुजे, उन काफ लीग हुजे, PTI हुजे, पर सिंध में असां वॾे हफ़्ते खां वठी ॼण त हिकिड़ो वाक़ो हुयो इलेक्शन जो न बाबा हे खटींदा पर हिन इलेक्शन में जी। अच्छा, हिन शइ खे नज़र में रखंदे अॼु ताज़ो ई बल्कि 2-3 ॾींहंनि खां वठी ऐलानात हुया, हेतिरो वक़्तु कराची, ख़ासि तौर ते मां कराची ॻाल्हि कंदुसि छाकाणि असां कराची में बि रहूं था ऐं कराची में हिकिड़ी मिक्स आबादी आहे जेका रहे थी, हिकु जेतिरी आबादी आहे, उन में अॼु बसिस जो इफ़्तिताह थिए पियो। गुज़िरियल ॾींहंनि असां ॾिठोसीं त लाड़काणे में इन में तरक़ियाती कम शुरू कया विया, जेतिरा एतिरनि सालनि में न थिया ओतिरा तरक़ियाती कम स्कीमूं जारी कयूं वयूं मुख़्तलिफ़ ॻोठनि में, मुख़्तलिफ़ ज़िलनि में। कराची में अॼु बस जी सर्विस शुरू कई पई वञे, त इहो छा मैसेज ॾियणु चाहिनि पिया त हाणे जेका इलेक्शन अचे पई, जेको नेक्स्ट फेज़ हूंदो उन में हैदराबाद ऐं कराची डिवीज़न्स आहिनि उन में, त उते तरक़ियाती कम शुरू थी विया आहिनि। अॼु इफ़्तिताह थिए पियो, सुभाणे वरी ॿियो ऐलानात थींदा। छा कराची में कॉम्पिटिशन ॾिसो था? कराची में त ज़बरदस्त कॉम्पिटिशन नज़र अचे पियो, उन में MKM हुजे, पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे, PTI हुजे ऐं नून लीग हुजे, इवन तहरीक लबैक पाकिस्तान हुजे, इहे तमामु सख़्तु मुक़ाबला थींदे नज़र अचनि पिया। तव्हां कीअं पिया ॾिसो दादो? बिल्कुलु कराची जा बस जेको आहे हिनखे इन करे बि असां लोकल गवर्नमेंट इलेक्शन कंदे नथा सघूं त ही मास ट्रांस जा मनसूबा जेके आहिनि कराची जे अंदरि या वॾे शहर में इहे काफ़ी पुराणा आहिनि। यानी उनमें कुझु वरितो पीस पार्टी पंहिंजे वफ़ाक़ी हुकूमत दौर में शुरूआत कई, वरी मुस्लिम लीग नवाज़ कई, वरी PTI उनमें आई, हुकूमत आई उन कई, वरी हिन हुकूमत जे दौर में हुनखे हिकिड़ी शिकिल मिली आहे। त हाणे इहो हिकिड़ा नेशनल सतह जा मनसूबा जेके वॾे अरसे खां हलंदा। पर जेको ॿियो पासो उहो त कराची सभ खां वधीक जेका मूंखे लॻे थो त जेका छाकाणि कराची में मूं काफ़ी इलेक्शनूं कवर कयूं हुन ते हूंदे, कराची में हींअर जेका थी लांडीवार हिकिड़ी क़ौमी तक जी इलेक्शन, तव्हां ॾिसो त उते हालत छा थी हुई ऐं तमामु वॾे तइदाद में जहिड़ा थिया हुआ। अॼु कराची जी सूरत हाल ॿी हुई, वॾे टिके अर्से ताईं कराची सूरत हाल इहा हूंदी हुई त कराची में मलीर लियारी जेके ॿ इलाइक़ा आहिनि उते को मुक़ाबिलो पीस पार्टी हूंदो कोन, उते पीस पार्टी खटे वेंदी। कराची जा बाक़ी कराची जेका आहे उते MQM हूंदी हुई, MQM खां जमात इस्लामी जी ज़बरदस्त मुक़ाबिलो रहियो ऐं जमात इस्लामी मुक़ाबिलो कंदी। पर हिन भेरे सूरत हाल ॿी आहे। हिन भेरे सूरत हाल जेका आहे न उहा आहे त कंहिं हिकिड़ी पार्टी जी गिरफ़्त न रही आहे, यानी लियारी में जहां पीस पार्टी जी गिरफ़्त कोन्हे। लियारी में तव्हां ॾिसो त 2 अचूं सुबुह लबैक पाबंद लबैक पाकिस्तान खटे वई, बस 2 MP हुनजा थियल हुआ। अच्छा MNA हुतां PTI खटियो हुयो, त MQM जे अज़ीज़ाबाद मां PTI खटियो हुयो। यानी दौर जेको आहे न उहो हिन भेरे कराची इलेक्शन जेका आहे न उहा तमामु मूंखे ख़तरनाक क़िस्म जी हिकिड़ी खूनी जेका इलेक्शन नज़र अचे थी लोकल गवर्नमेंट जी। कराची ते वरी फोकस आहे, माना ॿाहिरि माण्हू जेको आहे न शाहपुर चाकर जो हुजे, जोई जो हुजे, चंडे बाग जो हुजे, उन माण्हू जो लोकल गवर्नमेंट इलेक्शन में भले बीहे त थो, पर हुनजो को वॾे पैमाने में एज सियासी मक़सदु कोन्हे। कराची में त कुझु पार्टियूं जीअण मरण आहे कराची लोकल गवर्नमेंट इलेक्शन सां,
इन करे उहे चवंदा हुनजो सियासी वजूद ई तॾहिं बरक़रार आहे। जमात इस्लामी चाहे थी अगरि असीं कराची में नथा कटियूं त असांजो वजूद ई न आहे। एमक्यूएम चए असां अगरि कराची में लोकल गवर्नमेंट में न आहियूं, असांजो मेयर न आहे, असां चेयरमैन न आहिनि, असां न आहे। पीपल्स पार्टी फोकस करे थी त कराची शहर जे जिन जिन इलाइक़नि जो असरु आहे हुते असीं न आहियूं। ऐं पीटीआई नई एंट्री कई आहे। हिते वरी ॿिनि पार्टियुनि, कुझु मज़हबी पार्टियुनि जेके नयूं ॿियूं मज़हबी पार्टियूं आहिनि, लबेक वारा आहिनि या ॿिया आहिनि, उन्हनि एंट्री कयो आहिनि। उन सभिनि जो वजूद हिते जी लोकल गवर्नमेंट इलेक्शन आहे। सही, कराची लोकल गवर्नमेंट इलेक्शन तमामु ख़तरनाक जोखिम आहे। बिल्कुलु ईअं आहे। मूंखे बि इहा नज़र अचे पई त ही नेशनल इलेक्शंस जेके आहिनि, जेके थियनि था, आम इलेक्शन, आम चूंडूं थियनि थियूं, उन खां वधीक ही जेके बल्दियाती चूंडूं थींदियूं उहे वधीक ख़तरनाक हूंदियूं। छाकाणि त तव्हां ॾिठो त जीअं असांजे ॿियनि शहरनि में घर घर में इख़्तिलाफ़ थिया, घर घर में घिटी घिटी में झेड़ा थिया, सभु शयूं नज़र आयूं। ऐं उते एज़ सच का एतिरी घणी कॉम्पिटिशन न हुई। हिते तमामु घणी छिकताण आहे। हिते आहे ई कराची जे इलेक्शन ऐं ख़ासि तौर ते ही बीडी इलेक्शन्स में त तमामु घणियूं नज़रूं आहिनि सभिनी जूं। त जेकॾहिं हीअ असां खटीसीं त असांजी बका आहे। तंहिंमें हाणे PSP बि आहे, उहा बि चवे थी त असां हिन में बल्दियाती इलेक्शन्स में असांजे वधि में वधि हूंदो। हाणे इन 240 ते जेका सीट थी उन में तव्हां ॾिठो त केतिरो टफ मुक़ाबिलो थियो सभिनी जे विच में। वोटनि जे आख़िर ताईं का ख़बर न पए पई त केरु खटींदो। त हिते त अञा वधीक असांखे ख़तरनाक शयूं थींदियूं नज़र अचनि पियूं। बिल्कुलु बिल्कुलु सजा पाराड़ी में न उते माना मिसाल तौर जिते बिरादरी जो त आहे मामिलो, ठीकु आहे, लगारी आहे या लगारी आहे, गांजो आहे या को सुमरो आहे, हले पोटो आहे। कराची जो इशू जेको आहे उते मज़हबी पासो कोन्हे, उते लिसानी पासो कोन्हे। अच्छा, उते मज़हबी बुनियादनि ते इलेक्शन कोन थी थिए, लिसानी बुनियादनि ते कोन थी थिए, बिरादरी बुनियादनि ते थिए थी असां वटि। उन में हेॾा जड़ा थिया। कराची में बेसिकली इशू इहो आहे त हिते लिसानी पाए रंग, यानी कुझु लाइ ॿोलीअ बुनियाद ते जेके इलाइक़ा विरहायल आहिनि, हाणे उन्हनि इलाइक़नि जे अंदरि जेकॾहिं कैंडिडेट बीहे थो उनखे ॿोलीअ बुनियाद ते वोट मिले थो। मतिलबु सिंधी स्पीकिंग बीठो आहे त उन इलाइक़े पाड़े या सिंधी वारा कोशिशि कंदा उन खटाइण, पुख़्तून आहे बीठो आहे त पुख़्तून लैंग्वेज ॻाल्हाईंदा रहंदा। अच्छा, उते वरी मज़हबी ऐं जेको लिसानी रंग आहे उहो वधीक वायलेंट थिए थो बिरादरी सिस्टम जे में। हुते घणी बिरादरी माण्हू हिकु ॿिए धंधा आया, वरी सुभाणे ॻोठ चङा मुड़ुस ठाहे छॾियो, हाणे बीठा हुआ काउंसलर, तूं सोचो पाण में, तूं पीस पार्टी मां बीठे, तूं GDA मां बीठे, तूं कोपल्स मां बीठे, आज़ाद बीठे, हाणे सॼो इलेक्शन ख़तमु थी, मामिलो ठही वियो। हिते ईअं नथो थिए। हिते मतिलबु माण्हू हिते उहो बिरादरी सिस्टम न आहे कराची में, हिते राजनी सिस्टम न आहे, हिते चङो मुड़ुस को पाड़े जो मोहल्ले जो कोन्हे। हिते त तमामु घणी सूरताल जेकॾहिं वायलेंस थिए थी, झगड़ो थिए थो त ख़राबु थिए थी। उनजो लिसानी रंग बि हुजे थो, ॿोलीअ बुनियादनि ते हुजे थो, मज़हबी बि हुजे थो, उनजा ॿिया खोड़ पासा जेके आहिनि उहे उन में शामिल हुजनि था। त गवर्नमेंट खे तमामु घणो जाल पियो। अच्छा, गवर्नमेंट चाहे बि न पई, मज़े जी ॻाल्हि सॼा पाकिस्तान पीपल्स पार्टी पूरी आख़िर ताईं कोशिशि कई ऐं ॿियनि पार्टियुनि कई, MQM कई, उन्हनि दरख़्वास्त विधियो त हे लोकल गवर्नमेंट इलेक्शन न थिए, PTI जो इलेक्शन न थिए। छाकाणि इलेक्शन कमीशन जो असां ख़र्च करे चुका आहियूं। आख़िरकार 2 ॾींहंनि ताईं उफ़ाव इलेक्शन मुल्तवी। हा, हिकिड़ो ॾींहुं अॻु में माना फ़ैसिलो आयो आहे। फैसलो थिए त इलेक्शन कमीशन ज़ोरी कराई आहे। सिंध गवर्नमेंट या जेके पार्टियूं आहिनि उहे हिन हक़ में कोन्हनि त हिननि हालतुनि में मकानी चूंडूं थियनि, छाकाणि त मकानी चूंडूं हिन हालतुनि में जेके असर छॾींदियूं उहे जनरल इलेक्शन ते वॾा असर पवंदा। जनरल इलेक्शन वेझा आहिनि, तंहिं करे पार्टियूं जेको आहिनि उहे लाराइनि थियूं लोकल गवर्नमेंट इलेक्शन जे निज़ाम खां। त हिन वक़्तु थींदियूं त इहे जहिड़ा वरी असांजे पोइ जेको 8 महीना साल अंदरि जेके चूंडूं थियणियूं आहिनि, इहे उन्हनि ते असांखे असरअंदाज़ थींदियूं, अॻियां हली असांखे नुक़सानु थींदा। इहो पासो आहे गवर्नमेंट खे ॾिसणो पवंदो। हाणे 4 डिवीज़नूं सिंध में थी वियूं आहिनि, बाक़ी 2 डिवीज़न उहे त रोके कोन सघंदा, लाज़मी हुनखे करणियूं पवंदियूं, निज़ाम खे मुकमल करणो पवंदो न। फंड यूज़ करणा पवंदा, लोकल गवर्नमेंट जा आडिटूं आहिनि, ॿिया इशूज़ आहिनि, डेवलपमेंट जा फंड आहिनि, उहे किस्तूं ॾियणियूं आहिनि, मुलाज़िम पघारूं आहिनि, उहे सभु रिलीज़ करणा पवंदा। हर 2 डिवीज़न में लाज़मी करायूं आहिनि, कराईंदा त पुठियां सूरत इहा ई हूंदी। कराची में बि इन ई क़िस्म जा मज़ा हूंदा। न, इहो तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। पर कल्ह वारी जेका कामयाबी मिली आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे जनरली, त हींअर हू ज़ाहिरा पाकिस्तान पीपल्स पार्टी वरी अक्सरियत सां खटे आई आहे, त उनजो इम्पैक्ट या हिन जूं छा फीलिंग्स आहिनि बिलावल हाउस जूं ओवरऑल? पार्टी ख़ुशि आहे, पार्टी ख़ुशि आहे, हुननि खटियो आहे, इलाही वॾे अक्सर सां हुन खटियो आहे। ऐं पार्टी खे गुज़िर जेका इलेक्शन हुई लोकल गवर्नमेंट जी, उन में एॾो को टफ टाइम कोन मिलियो। अरबाब रहीम जे दौर में मिलियो हुयो। अरबाब रहीम जुस्ती सत्ता ते प्लानिंग कई, जंहिंमें पीपल्स पार्टी जा 2 नाज़िम थी सघिया हुआ। फरियाद तालपुर साहिब आहे जेका टास ते मलक असद सिकंदर खटियो हुयो। ऐं बाक़ी पीपल्स पार्टी उन दौर में हारायो हुयो। नाज़िम साहिब जेके हुआ सिंध जे ॿाहिरि इलाइक़नि में उहे हुआ, पर हिन पोइ उन खां ॿी इलेक्शन जेका थी उन में हिनखे एतिरो को
टफ टाइम कोन मिलियो हुयो हिन इलेक्शन में पीस पार्टी खे खटियो पीस पार्टी आहे यकीनन अक्सर सक्सेस आहे हुन में ख़ुशि बि आहिनि पीस पार्टी पर हिन वटि इहो फीडबैक बि आहे त असांखे टफ टाइम ॾाढो मिलियो आहे मतिलबु लोकली सतह ते मिलियो आहे झांसी सतह ते न मिलियो आहे मुक़ाबले में का वॾी पार्टी GTA या ॿिया करे न सघनि त लोकली सतह ते माण्हू जेको आहे उहो जेका इलेक्शन कंडक्ट कई आहे उन्हनि टिकेट कंहिं न कंहिं पार्टी खां वरितो आहे मतिलबु जेको माण्हू जाम फताह समय जो यकीनन खटियो आहे त हुनजी पंहिंजो हुते लोकली हिकिड़ो वॾो असरु हूंदो ईअं सत्ता तव्हांजो अगरि वारा मां खटियो आहे हुते एतिरा अवामी तरीक़ाकार कोन हूंदा पर पंहिंजो हुन पॉलिटिकली हुते बिरादरी नंढो असरु हूंदो ईअं जेके ॿिया माण्हू जीअं नूनारी खटियो आहे या हितां SUP जा सुठा सकरनि मां नवाबशाह मां माण्हू खटिया आहिनि हिकिड़ो वीचारो चङा बिरयानी वारो खटियो जेको ई धरणो न लॻो हुयो जंहिंमें हे जेको ज़मीनुनि जो मसइलो थियो हुयो ऐं वापार उते हुन हिकिड़े माण्हू जे खटी आहे उहो चङा हुते बिरयानी विकिणंदो आहे हाणे उते हुनजो पंहिंजो बिरादरी असरु हूंदो त इहो फीडबैक पार्टी वटि हूंदो त मां सतह ते बि माण्हुनि में ही चुरप आहे इनखे असांखे हैंडल करिणो आहे यानी लोकल सतह ते माण्हू ख़ुशि न आहिनि या उनजा मसइला नथा थियनि या उन्हनि सां के प्रॉब्लम्स आहिनि उते लोकली जेके कैंडिडेट बीहनि था उन्हनि खे लोकली माण्हू पसंदि कोन था कनि इन करे माण्हू ते मुक़ाबला कनि टफ टाइम बग़ैर पार्टी जा यानी मुल्की सतह जी एॾी सूबे सतह जी एॾी वॾी का मूवमेंट तव्हां न कोन हली हुई न PTI हलाई इलेक्शन मूवमेंट न को GTA हलाई न को परस्त अकेला अकेला बीठा को सुठो तव्हां कोन सघो पर टफ टाइम मिलियो आहे ॾाढो मिलियो आहे माना जिते खटियो आहे उते बि 10 वोट 20 वोट 30 वोट पर साम्हूं कैंडिडेट बीठो आहे तमामु वॾी अक्सर सां माण्हुनि मुक़ाबिलो कयो आहे सो इहो फीडबैक हिन वटि आहे ख़ुशि बि आहिनि पर इहा फीडबैक वठणु मुंहिंजी ॻाल्हि थी राति बि काफ़ी MPA सां हुननि चयो असांजे इलाइक़नि में ॾाढो मुक़ाबिलो थियो आहे आम माण्हुनि कयो आहे पर असां खटे आहियूं पर यकीनन खे इहा इन शइ जो हुननि खे सोचणो पवंदो रिविज़िट करिणो पंहिंजे पॉलिसियुनि खे असां वटि इहे माण्हू छो नगर पार्कर में असां साम्हूं आज़ाद उम्मीदवार छो थो बीहे मिसाल तौरु कासवे मां छो थो बीहे ॾूढ इलाइक़े में उहो आम हारी आहे बीह रहियो आहे साम्हूं छो बीठो आहे उहो जहिड़ी यानी ख़ुशि कोन्हे या हुनखे का तकलीफ़ आहे या उहो सम्झे थो त मुंहिंजा मसइला हल कोन था थियनि इहे सभु शयूं हुननि खे ॾिसणो पवंदो पॉलिसियुनि खे रिविज़िट करिणो पवंदो वॾी महिरबानी आहे दोदो वॾी महिरबानी इंशाल्लाह वरी राब्ते में रहंदासीं ॻाल्हि ॿोल थी पई आहे दोदो चांडियो सां ऐं पाण डिस्कस पिया कयोसीं त कराची में ईंदड़ इलेक्शन्स अञा वधीक तकरारी नज़र अचनि था छाकाणि त कराची जा स्टेक होल्डर्स जा दावेदार खोड़सार आहिनि उन्हनि जूं पंहिंजूं दावाऊं उन्हनि जी पंहिंजी जेका ईअं चइजो त स्टेबिलिटी आहे उहा बल्दियाती इलेक्शन ते आहे जंहिंमें कराची में जेकर असां सिर्फ़ु कराची जी ॻाल्हि कयूं त कराची में दावेदारी जो जेको हिसाबु किताबु आहे उहो मुख़्तलिफ़ पार्टीज़ पंहिंजे नाले ते खणण जी कोशिशि कंदियूं जंहिंमें MQM आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे JUI आहे जमायत इस्लामी आहे PSP आहे PTI आहे ऐं हुन सां गॾो तहरीक लबैक पाकिस्तान उहा बि हींअर उभरी आई आहे इहे उहे जमायतूं आहिनि जेके चाहिनि थियूं त कराची में असां जेकॾहिं बल्दियाती इलेक्शन्स में कुझु कयोसीं त पोइ जनरल इलेक्शन्स में असांजी राह हमवार थी सघे थी या असांखे कंसीडर कयो वेंदो नेशनल लेवल ते सो इन करे कराची में त घणो नज़र अचे पियो असांखे त तकरार बि नज़र अचे पियो ऐं वठि ऐं हिकिड़ी कॉम्पिटिशन ऐं हेल्दी कॉम्पिटिशन आहे असां वटि जीअं कल्ह 4 डिविज़न्स में इलेक्शन्स थियूं त उन में पाकिस्तान पीपल्स पार्टी खटे आई मुबारक हुजे हुनखे सभई पार्टीज़ असांजूं पार्टीज़ आहिनि पर छाकाणि त को एॾो ख़ातिर ख़्वाह मुक़ाबिलो नज़र असांखे न पियो आयो ऐं जिथे जिथे मुक़ाबिलो नज़र आयो पियो उते झेड़ा झटा ख़ानदानी ऐं क़बाइली ऐं ज़ातुनि ते इन्हनि शयुनि ते असांखे झेड़ा नज़र आया बहरहाल कल्ह वारे पूरे इलेक्शन्स के लाड़काणे डिवीज़न जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त उन में छा सिनारियो रहियो कीअं उनजी पोज़ीशन रही ओवरऑल जेके कामयाबु उमेदवार विया उन्हनि खे त मुबारकूं उहे उन्हनि कीअं कामयाबी माणी ऐं जिथे टफ टाइम मिलियो ऐं जिथे हिकिड़ा इवन असांजा जेके ॿियूं जमायतूं आहिनि जेके असांजूं पंहिंजूं दावेदार जेके सीटूं मञींदा आहिनि उते जॾहिं उन्हनि पंहिंजे घर जी सीट हाराई त उते छा महसूसु कयो वियो अदा निसार खोकर असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे ऐं अदा निसार असांखे गाइड कंदो त कल्ह थियो छा किथे किथे कामयाबी मिली ऐं जेन्युइन कामयाबी ऐं किथे टफ मुक़ाबला थिया अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग निसार भाउ वालेकुम सलाम गुड मॉर्निंग सजाद भाउ छा रहियो कल्ह तव्हां छा ॾिठो ऐं छा महसूसु कयो नॉर्मली ॾिसो जीअं इलेक्शन थींदी आहे बल्दियाती उहा जेकॾहिं फेयर एंड फ्री हुजे उहो माहौल जेको असां हाणे ख़ुदि थी वॻे धारे GTA जा अॻुवान डॉक्टर सेनेटर अॻूणो सेनेटर डॉक्टर अब्बासी पंहिंजो JUI जो अॻुवान राशिद सूमरो साहब इहे प्रेस कॉन्फ्रेंस अॼु करण वारा आहिनि ऐं उन्हनि समूरनि जो जेको आहे सो इहो ई आहे त ही मुनसिफ़ाना इलेक्शन न थी आहे इन में
सरकारी जेका सरपरस्ती आहे या ऑफिसरनि जो जेको सरकारी मशीनरी आहे उन जे इस्तेमाल जूं संगीन जेको आहे सो इल्ज़ाम साम्हूं अचनि पिया हुकुमरान जमायत पीपल्स पार्टी खे ऐं उहे इहो बि सुवाल उथारनि था त हुकुमरान जमायत जो अहिड़ो कहिड़ो एतिरनि सालनि में कारनामो हुयो जंहिंजे बुनियाद ते माण्हुनि हुनखे वोट ॾिना आहिनि त लाड़काणो जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त हुनजो मेयर ऐं डिप्टी मेयर त ज़ाहिर आहे जेके नतीजा हिन वक़्त ताईं अची चुका आहिनि सॼा उन में इहो थो नज़र अचे त लाड़काणे जो मेयर ऐं डिप्टी मेयर ठाहिण में जेका पीपल्स पार्टी कामयाबु वई आहे लाड़काणे टाउन जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त डोकरी आरीजा गेरेलू ऐं बाटन टाउन्स में बि पीपल्स पार्टी जॾहिं त 2 जेके आहिनि उहे GDA जा टाउन कमेटी जा चेयरमैन मुंतखब थिया आहिनि रस्ते दरे नए दरे में जेके 2 म्यूनिसिपल कमेटियूं अचनि थियूं उन्हनि जा 17 वार्ड आहिनि उन्हनि ते पीपल्स पार्टीअ टोटल क्लीन स्वीप कयो आहे हालांकि उते मुखालफ़त बि वॾी आहे पर उन बावजूदि इहो रिज़ल्ट साम्हूं आयो आहे जेको असांखे त ईअं तव्हां ॾिसंदव त ज़िले काउंसिल जेकॾहिं 76 यूनियन काउंसिलूं हुयूं लाड़काणे जूं त उन ते हिन वक़्त ताईं जेके नतीजा अची सघिया आहिनि उन्हनि ते 15 में पीपल्स पार्टी आहे 15 यूसीस ते कामयाबु आहिनि उन जा उमेदवार जॾहिं त 1 ते GDA जो उमेदवार जेको आहे सो कामयाबु थिया शहर जे टोटल जेके 20 यूनियन कमेटियूं आहिनि न त उन्हनि मां 16 ते पीपल्स पार्टी ऐं 2 ते GDA जो जेको उमेदवार GDA यानी JUI ऐं GDA गॾियल उमेदवार हुयो उन्हनि जो त उहे थिया आहिनि त अॼु इहे प्रेस कॉन्फ्रेंस करण वारा आहिनि उहे वधीक पाण बि ॿुधाईंदा पर ओवरऑल त माण्हुनि इहो ॾिसो जीअं ॾिसो त प्रिसाइडिंग ऑफिसर अॻुवा थिया कंदकोट वारे पासे प्रिसाइडिंग ऑफिसर अॻुवा थिया इन पोलिंग जो अमलो ऐं नवाब शाह में तव्हां ॾिठो त पुलिस अमलदार DS जे अंदरि घिरी अची जेको आहे सो धमकियूं ॾिनियूं ऐं माण्हुनि खे जेको आहे सो उन्हनि खे किन जॻहुनि ते ईअं बि ॾिठो वियो ऐं उहो रिपोर्ट बि थियो कल्ह बि ॾिठो था मुख़्तलिफ़ जॻहनि ते छेड़ा झपा इन ते बि थिया त जेके पुलिस अमलदार आहिनि उहे पोलिंग अंदरि बीह रहिया ऐं हिकिड़ो माण्हू जेको आहे सो किथे किथे ईअं बि टेक्निक हुननि इस्तेमालु कई आहे जेके हुननि जा मुखालिफ़ आहिनि उहे था ॻाल्हि कनि त अधु कलाक अंदरि माण्हू बीठो आहे वोटिंग जो प्रोसेस स्लो करे छॾी जंहिंजे करे काफ़ी माण्हू हुननि जा मुखालिफ़ हुआ वोट बि न ॾेई सघिया त ओवरऑल जेके झेड़ा झटा इहे सभु शयूं हुयूं उनजे बावजूदि हिन वक़्तु जेको आहे सो पीपल्स पार्टी ज़ाहिर आहे जेके रिज़ल्ट साम्हूं आया आहिनि उन्हनि में उहा कामयाबु करार ॾिनी वई आहे ऐं इलेक्शन खां अॻु में ई जा मुखालिफ़ जेके आहिनि उन्हनि इल्ज़ाम लॻायो हुयो त पीपल्स पार्टी जेके ROs ऐं जेके रखिया आहिनि रिटर्निंग ऑफिसर्स वग़ैरह जेके थियनि था उहे पंहिंजे मनपसंदि रखिया आहिनि जीअं लाड़काणे में तव्हांखे ॿुधायां त उहो असिस्टेंट कमिश्नर आहे हिकिड़ो ऐं ॿियो जेको आहे सो DO एजुकेशन आहिनि ॿिया माण्हू आहिनि त ईअं सरकारी मशीनरी जो इस्तेमालु तमामु घणो जेको आहे सो उनजा इल्ज़ाम लॻनि था सही अच्छा हीअ त असां ॾिठोसीं त काफ़ी झेड़ा थिया ज़ात ते घिटियुनि में पाड़नि तां पार्टीज़ तां सभु शयुनि थिया पर हिकिड़ो अदम बर्दाश्त जेको आहे उहो बि असांखे नज़र न आयो त भई ठीकु आहे किथे लेट इट गो कयो वञे भई छॾियो वञे इन्हनि सीटुनि खे सभु कुझु सम्झण लॻा ऐं काफ़ी 2 माण्हू बि उन में उहे फोत थी विया ऐं काफ़ी माण्हू ज़ख़्मी थिया ऐं कहिड़ो अहिड़ो मां सम्झां थो तक या उहो पोलिंग स्टेशन न रही हूंदी जिते सुकून सां का पोलिंग जारी रही हुजे जिथे किथे झेड़ा थिया आहिनि तमामु घणा शदीद झेड़ा थिया आहिनि ही पैगामात तव्हांखे जी ॻाल्हि कईसीं त छा चैलेंज आहे पीपल्स पार्टी जे लाइ इहो हा बिल्कुलु हीउ पैगाम बिल्कुलु आहे ऐं चैलेंज बि आहे वॾो तव्हां ॾिसो त हीउ जीअं त बलदियाती इलेक्शन आहे न सजादा त इन ते लोकल सतह ते जेके बिरादरी सतह ते अदम बर्दाश्त जा साम्हूं आया आहिनि मुज़ाहिरा उहे आउं सम्झां थो उहे एॾियूं इलेक्शन जो ॾींहुं त हिकिड़ो हुयो पर उन जूं जेके तलखियूं आहिनि उहे घणे वक़्त ताईं रहंदियूं ऐं उहा तलखी जेका रहे थी न बिरादरीअ में उहा ई बुनियादी तौर ते असांजे बहराड़ीअ वारे समाज में झेड़नि जो कारण बि रहे थी ऐं गुण बुनियाद बि इन्हनि जो ई रहे थी हाणे इलेक्शन आहे इलेक्शन खे इलेक्शन करे वठणु घुरिजे पर तव्हां ॾिठो त झेड़ा इन हद ताईं थिया जो माण्हुनि मतिलबु अला माफ़ी ॾे पर असां वटि ईअं थियो त क़तल करण जे पोयां पइजी विया बिल्कुलु ईअं अच्छा कंबर वारे पासे जॾहिं असां ॾिसूं था त उते चांडियन ऐं मक्सिन जो पाण में न ठहणु आहे उते PTI जा 3 उम्मीदवार कामयाबु विया जेके हिकिड़ो बिरादरी सां तालुक़ु आहे जमील सुमरो साहब जे घर जी सीट उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी हराए वई त इहे छा मैसेजिस आहिनि न जमील सुमरो जी जेका सीट आहे उहा राति ताईं अहिड़ा हुआ इतला जमील सुमरो जे घर जी सीट ते उनजो ई भाउ जेको आहे सो अगूनो साहब थी जेको आहे सो मुनीर सुमरो उहो कामयाबु थी चुको आहे उहो उन हाराई न आहे उनजा राति खां रिज़ल्ट ईअं पिया आया पर ओवरऑल जेका आहे क्लीन स्वीप आहे पर किथे किथे तव्हां ॾिसो त ईअं बि थियो आहे हाणे मिसाल जी ॻाल्हि तुल में ऐं जकबाद वारे पासे जेको आहे सो अयाज़ लतीफ़ अली जी पार्टी जेका आहे उन ते सीटी जे निशान ते उमेदवार आयो आहे हिकिड़ो
इहे घोटकीअ में बि आयो आहे सही त इहे बि त रिज़नमेंट आहिनि न सोसाइटीअ में माना इहा बि त हिकिड़ी आहे त बाबा माण्हू उहो था चाहिनि त बाबा तव्हां जेको कमकार कयो आहे सो जल जहान खे ॾिठल असां हाणे हिन भेरे हिन माण्हू खे ॾींदासीं वोट इएं बि थियो आहे ईअं न आहे त पोइ वटसप थी त पोइ उन में सभु जेको आहे सो लुड़ी विया कुझु हंधनि ते कुझु हंधनि ते पर जिते सफ़ाई हुजे न चइबो आहे सफ़ा कांटे जो मुक़ाबिलो हुजे त उहो त तव्हां ॾिठो त छो त लाड़काणे में ॾिठो वञे त जॾहिं एमपीए जी सीट पीपल्स पार्टी हाराए थी त लोकल बॉडीज़ जी इलेक्शन कीअं थी खटे सघे यानी लोकल बॉडी त उन खां हेठि आहे इलेक्शन में जेकॾहिं वञे थो फेयर एंड फ्री इलेक्शन में त उहो एमपीए त थी वियो हाणे उनजो हेठि जेको अमलो आहे या उनजी हेठि जेका सपोर्ट आहे उहा छा घटिजी वई छा इहो बि सुवाल पियो था थिए न त जीडीए पंहिंजी परफॉर्मेंस न ॾेखारे सघी आहे हिन इलेक्शन में ख़ुदि इहो बि सुवाल आहे त जीडीए जी परफॉर्मेंस न हुजण जे करे वोट न मिलिया आहिनि या पीपल्स पार्टीअ पारां हिन इलेक्शन में जेको आहे सो छो त हुकुमरान धुर आहे उनजे पारां जेके सरकारी सरपरस्तीअ में पंहिंजे उमेदवारनि खे खटाइण जा इल्ज़ाम आहिनि या त उन्हनि में सदाकत आहे त इन तरह सां पीपल्स पार्टी त अॼु जशन मल्हाए थी पर जेका जीडीए जा अॻुवान आहिनि या जेयूआई जा अॻुवान आहिनि छो त लाड़काणे में जेयूआई मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पीपल्स पार्टी सां बि इताद कयो आहे माना जेयूआई शिकारपुर जो इलाइक़ो आहे चक उते चक में जेको आहे सो पीपल्स पार्टी ऐं जेयूआई फज़लुर रहमान ग्रुप जा उमेदवार गॾु बीठा हुआ मटियारीअ में उते जेयूआई ऐं पीपल्स पार्टीअ सीट एडजस्टमेंट कई आहे त सिर्फ़ु लाड़काणे में जेको आहे जेयूआई पीपल्स पार्टीअ सां मुक़ाबिलो करे पई ऐं उहा बि तमामु घणी पर उन्हनि इहो पीपल्स पार्टी खटी करे इहो इम्प्रेशन ॾिनो आहे त लाड़काणे शहर अञा ताईं हुननि जे कंट्रोल में आहे लाड़काणो ज़िलो बि कंहिं हद ताईं छो त मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि जीडीएस में जेके बि पार्टियूं आहिनि उनमें जेको डुकरी गेरेलो ऐं बकराणी जा रिज़ल्ट तव्हांखे मां ॿुधाया सवेल उते जेको उन्नड़ ग्रुप आहे उहो तमामु पुराणो जेको आहे सो इलेक्शन विढ़ंदड़ ग्रुप आहे त उन जा उमेदवार पिया आया आहिनि इहे जिते जिते जेके हिकिड़ा इंफरादी तौर ते माण्हू पंहिंजो असरअंदाज़ थियण वारा आहिनि उन्हनि पंहिंजी रिज़ल्ट परफॉर्मेंस बि ॾिनी आहे न त पोइ उन में ज़ाहिरा हिकिड़ो जेको पीडीएम जो प्लेटफॉर्म हुयो उते ज़ाहिरा जेका लीडरशिप आहे उहा त हिकु ई आहे हींअर त ज़ाहिरा उन्हनि जी बि एडजस्टमेंट थी हूंदी त भई ठीकु आहे असांखे ख़ासि तौर ते लाड़काणे में असांखे तव्हां जेको कुझु आहे थोरो असांखे छॾियो त असां हिकु दफ़ो ॿीहर करे ॾेखारियूं पर मज़े जी ॻाल्हि ॿुधायां ख़ुदि जेयूआई खे काफ़ी जॻहियुनि ते इहो थियो लाड़काणे में इलेक्शन मुहिम हलाइण दौरान राशिद सुमरे भाउ माण्हुनि खे रेज़िस्टेंस बि मिली हूंदी यकीनन उन्हनि सां काफ़ी जेको आहे सो माण्हुनि चयो त बाबा तव्हां हीअ छा पिया करियो जेयूआई वारा मथे गॾु वेठा पीपल्स पार्टी सां हेठि वरी मुखालफ़त पिया करियो त इहो हुनजे मथां इलेक्शन मुहिम जो दौरान बि जेको आहे तनक़ीद थी हुई त हुननि चयो त असां मथे न वेठा आहियूं ऐं हेठि जेको आहे सो लोकल सीट ते असां गॾु आहियूं पीडीए में तव्हां ॾिठो त राशिद सुमरो बिलावल भुट्टे सां काफ़ी स्टेज ते गॾु वेठा हुआ बिल्कुलु ईअं आहे बिल्कुलु अच्छा ही निसार भाउ ही इलेक्शन्स कुझु अहिड़ा मैसेजिस आहिनि ख़ासि तौर ते जीडीए जे लाइ त जेके जीडीए जा उम्मीदवार सोचनि पिया पार्टी छॾण जे लाइ उहे लॻे थो त जनरल इलेक्शन्स में वाक़ई सोचे सम्झे फ़ैसिलो कंदा त असांखे कहिड़े प्लेटफॉर्म तां इलेक्शन विढ़णु खपे थी सघे उहो भले पीपल्स पार्टी में न हुजनि पर पीपल्स पार्टी में न अचनि कंहिं ॿिए प्लेटफॉर्म खे ॻोल्हनि बनिस्बत जीडीए जे छा अहिड़ो मैसेजिस अहिड़ी बि अॻकथी कई वञे थी न हींअर छाकाणि त उनजी लीडरशिप में बि या मिलण में या डिसीशन्स में कहिड़ी ख़ासि परफॉर्मेंस नज़र न पई अचे जंहिंजे करे उहे ख़ुदि हींअर भूचाल जो शिकार आहिनि ॾिसो सजाद साहब ॻाल्हि इहा आहे की इलेक्शन थींदी जेको आहे इक़्तिदार हासिल करण जे लाइ ज़ाहिर आहे इलेक्शन विढ़े ई माण्हू इन जे करे थो ऐं जॾहिं 15 साल मुसलसल तव्हांखे इलेक्शन में ॿाहिरि हुजो त तव्हां ज़ाती असर केतिरो इस्तेमालु कंदव या ज़ाती पैसो ख़र्च केतिरो इस्तेमालु कंदव ऐं तव्हांजा दोस्त जेके बि उन में सथ में गॾनि जीडीए में उन्हनि में माण्हू त इहो त सोचींदा न 15 सालनि खां हलूं पिया कॾहिं का हिकिड़ी सीट खटूं था ऐं उहो मथे वञी मुखालिफ़ दुर में त वेही रहे त उन मां जेके इलाइक़े जा कमकार आहिनि तरक़ियाती कम आहिनि को रोड आहे स्कूल आहे ज़ाहिर आहे जेको ॿी धुर आहे यानी पीपल्स पार्टी आहे हुकुमरान धुर जेका बि थी वञे थी हिन वक़्तु पीपल्स पार्टी आहे त उहा उन जेको आहे सो एमपी जे टक में तरक़ियाती कम नथी कराए बल्कि उहे रोके था त माण्हू सोचण ते इहो मजबूर थिए जीअं तव्हां चयो त उहे मुख़्तलिफ़ हुनजा जेके माण्हू आहिनि उहे कीअं कहिड़े पासे वेंदा त ज़ाहिर आहे उहे सोचींदा त यार हाणे एतिरो वक़्तु थियो आहे असां गॾु हुयासीं हाणे किथे न किथे असांखे एडजस्टमेंट करे त जीअं घटि में घटि इलाइक़े जा कम कराए सघूं इहो आउं तव्हांखे मिसाल ॿुधायां काफ़ी जॻहियुनि ते ईअं थियो आहे ऐं वॾनि ख़ानदाननि में ईअं थियो आहे
जीअं घोटके जा माहिर ख़ानदान आहिनि उन्हनि मां नौजवान इहो मोहम्मद बख्शदार निकितो हुन चयो बाबा असां मुखालिफ़ धर्म में केतिरो वेंदासीं सही जीअं अरबाब आहिनि थर में जेके अरबाब रहीम वारनि जा उन्हनि जो अरबाब जेको आहे निकिरी आयो जो हुन चयो त बाबा आउं त हिते वेंदुसि शिराज़ी अगरि ॻाल्हि कयूं ठटे में वारा त उन्हनि तव्हां बिल्कुलु शिराज़ी ॾिसो ऐं हाणे त ईअं थियो आहे त हिननि समूरनि माण्हुनि इन हद ताईं पीपल्स पार्टी में शमूलियत कराई आहे जो केतिरनि ई माण्हुनि जेको आहे सो ॻाल्हि पए ईअं अफ़वाह पिए हलिया जिन जी त पोइ त बाद में तरदीद थी त लियाकत जतो ई बि जेको आहे पीपल्स पार्टी में थो अचे सही त इहे काफ़ी जेके माण्हू आहिनि जेके मुखालिफ़ धुर में वेठा आहिनि ॾिसो इक़्तिदारी सियासत जीअं मूं चयो त या इलेक्शन जी सियासत थींदी इक़्तिदार हासिल करण लाइ आहे न बिल्कुलु ईअं जॾहिं इक़्तिदार अचे थो त पोइ उन खां पोइ तव्हां वटि उहो अख़्तियार अचे थो त कंहिंजे ॻोठ जो रोड ठाहिणो आहे कंहिंजे स्कूल जी तामीर कराइणी आहे कंहिंखे नौकिरी ॾियणी आहे कंहिंखे छा करिणो आहे हाणे उहो आहे ई कोन 15 सालनि खां यानी मुखालिफ़ धुर टोटल भित सां लॻल आहे उहा परफॉर्म एतिरो न करे सघी आहे या ॿिया के सबब आहिनि पर उहे अची न सघिया आहिनि त माण्हू सोचींदा त यार हाणे छा कजे जो हिते त वन पार्टी में शो लॻो पियो आहे पर हाणे ख़ुदि माण्हू जेके आहिनि उहा सम्झां थो अॻिते हली कान का ईअं बि न आहे त उहो हिक ई पार्टी जेको मुस्तक़िल हलंदी अचे को लाइ अमल ईअं बि कंदा त गॾिजी सॼी जेको सिलेक्शन विढ़िजे ऐं उन में नतीजा जेके अचनि अच्छा वधीक हाणे तव्हां ज़ाहिरा वसी तजियो ऐं तजुर्बो रखो था हाणे नेक्स्ट फेज़ आहे हैदराबाद ऐं कराची में त ख़ासि तौर ते वटसट तमामु घणी हूंदी आहे त कराची जे इक़्तिदार खे हासिलु करण जे लाइ छा कयो वञे तंहिंसां गॾु ॿिया जेके ज़िला बाक़ी रहनि था ठटो आहे दादू आहे त उते बि ज़ाहिरा असरु त आहे पर ख़ासि तौर ते जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं कराची जी 2nd नंबर ते हैदराबाद जी त उते तव्हां छा था ॾिसो तव्हांजो तजुर्बो छा थो चवे निसार भाउ ॾिसो सॼा था इहा सभु शयूं जेके बि हिन इलेक्शन में थियूं आहिनि पहिरें फेज़ में यानी जेके बि सरकार जा जेके इस्तेमालु थियो आहे सरकारी मशीनरी जो जेके इल्ज़ाम आहिनि उन्हनि जी इहा नौबत आउं नथो सम्झां त कराचीअ में जेका आहे न उहा इन हद ताईं अलो कई वेंदी छो त कराचीअ में जीअं तव्हां सवेल पंहिंजे इंटरव्यू में ॻाल्हि कई त स्टेक होल्डर्स काफ़ी आहिनि सही ऐं उन्हनि स्टेक होल्डर्स जे अॻियां ख़ुदि जेका सा हुकुमरान जमात पीपल्स पार्टी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सरेंडर कंदी रही आहे ऐं पीपल्स पार्टी इन रूट्स जेकॾहिं कराची में ठाहे बि थी त उहे तमामु महदूद हूंदा उहे एतिरा न हूंदा जो कराची जो मेयर जेको आहे सो पीपल्स पार्टी पंहिंजो कराए जीअं हिननि शहरनि में थियो आहे सही उहो कंहिंसां सीट एडजस्टमेंट करे थी कंहिंसां जेको आहे सो इतिहाद करे थी इलेक्शन जो इतिहाद करे थी उहा अलॻि ॻाल्हि आहे पर कराची ऐं हैदराबाद ख़ासि तौर ते ऐं उहो तमामु वॾा जेको आहे सो ईअं सम्झो त टफ रांदि जा मैदान आहिनि छो त उते माज़ीअ में एतिरे होल्ड रहियो आहे उते मुतहदा जो ऐं उन सां गॾु हाणे जेको आहे सो उन मां ई निकिरी मुतहदा मां निकिरी जेका PSP जुड़ी आहे उन सां गॾोगॾु तव्हां ॾिसो त हाणे जेका सा लबेक निकिती आहे त इहे सभु स्टेक होल्डर आहिनि ऐं उन्हनि खे तव्हां ईअं साइड करे या उन्हनि ते सरकारी मशीनरी ईअं इस्तेमालु नथा करे सघो जीअं तव्हां बाराड़ी जे वॾेरे ते कई आहे बाराड़ी में वॾेरो आहे उहो जेको इंफरादी आहे उहो तव्हां नथो करे सघे एतिरी पर तव्हां हिते जेको आहे सो उते मुश्किल आहे ॾाढो मुश्किल आहे छो त उते तमामु ॿिया माण्हू बि हिते तमामु घणी कॉम्पिटिशन आहे हिकिड़ो त इदारा जेके दुनिया जा सभु इदारा उन्हनि जो फोकस आहे इंटरनेशनल मीडिया आहे उन सां गॾोगॾु जेके स्टेक होल्डर्स जी ॻाल्हि कईसीं त हुन में PSP आहे MQM आहे PTI आहे पीपल्स पार्टी आहे JUI आहे जमायत इस्लामी आहे हाणे त तहरीक लबेक वारा काफ़ी एक्टिव थींदे नज़र अचनि पिया कुझु जेके आज़ादु उम्मीदवार आहिनि जेके असर सूख रखनि था पंहिंजे इलाइक़े ते उहे शामिल आहिनि पाकिस्तान मुस्लिम लीग नून जा कुझु एरियाज़ आहिनि जिते उन्हनि खे कामयाबी मिलंदी आहे त इहो ॾाढो टफ मुक़ाबिलो थींदी नज़र अचे पियो असांजे कराची में ऐं खूनरेज़ी बि अलाह माफ़ी ॾे कुझु लिसानी कुझु ॿिया इहे बि अंसर हुन ते मौजूदु आहिनि त हिते मूंखे लॻे थो त पाकिस्तान आर्मी खे ई ॾिसणो पवंदो ओवरऑल बाक़ी त पुलिस मतिलबु ॾिसो न जिते थियनि थियूं ऐं उहे घुर बि थी आहे त मुक़ररु कई वञे फ़ौज मुक़ररु कई वञे रेंजर्स मुक़ररु कई वञे इहा ऐं मुख़्तलिफ़ जेके पोलिंग हूंदियूं आहिनि उहे एहसास बि हूंदियूं आहिनि मतिलबु हुते ईअं सिंध पुलिस जो को बि जेको आहे न DSP वञे ईअं नथो करे सघे जीअं हुन नवाब शाह में कयो उते ईअं को बि पुलिस वारो नथो करे सघे जीअं कंद कोटारे में जेको प्रिज़ाइडिंग ऑफिसर खे अॻुवाट करे त इहे शयूं ॾाढियूं ॾुखियूं आहिनि ऐं तव्हां वरी ॻाल्हि त मुख़्तलिफ़ इदारा आहिनि हुते ऐं मुख़्तलिफ़ इदारनि जी पाण ख़ुदि जेको आहे सो हूंदी नज़र त इहे शयूं ईअं न थियनि सही वरी महिरबानी अदा निसार वरी महिरबानी तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो महिरबानी थैंक यू सो मच
जी दोस्तो, या बल्दियाती इलेक्शंस जिन ते पाण ॻाल्हाइण जी कोशिशि कईसीं त जेके नतीजा हुया से पाकिस्तान पीपल्स पार्टी हासिल किया, जेको उनजो टारगेट हुयो उन में। पर बहरहाल हाणे कराची ऐं हैदराबाद जा इंतख़ाबात थींदा आम जेके बल्दियाती, उन में अलाह करे त ख़ैर ख़ूबी सां थिए। कहिड़ी पार्टी, सभी पार्टीज़ असांजूं पंहिंजियूं आहिनि, ऐं जेके पार्टीज़ आहिनि, पोइ उहा MQM हुजे, उहा PSP हुजे, PTI हुजे, पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे, JUI हुजे, तहरीक लबैक हुजे, या जेका पार्टी, जेका मुक़ाम सारी जेका विसरी वञे, GDA हुजे, उहे सभु असांजूं पंहिंजूं पार्टीज़ आहिनि। पर अलाह करे ख़ैर ख़ैरियत सां इलेक्शन थियनि, कंहिंजो जानी नुक़सानु न थिए, सुठी टीम अचे जेका तरक़ियाती कमु इहा माण्हुनि जे लाइ सोचे। दोस्तो ॿियो, अॼु असां यादि कंदासीं असांजो हिकिड़ो तमामु ज़बरदस्त मोतबर असांजा, मां उनखे पंहिंजो दोस्त सम्झंदुसि, छाकाणि त उन्हनि सां हिकिड़ा पंहिंजा वास्ता रहिया, हकीम नज़ीर अहमद शेख साहब। हकीम साहब जेके असां वटि अक्सर हिते प्रोग्रामनि में ईंदा रहिया, ऐं मॉर्निंग शो में असां सां काफ़ी साल उहे गॾु रहिया, ऐं उनजी वरसी आहे, त इन करे अलाह से उन्हनि जी मग़फ़िरत फ़रमाए, उनखे जन्नत फ़िरदौस में जॻह ॾिए, आला मक़ाम अता करे। हिकिड़ा तमामु ई बहितरीनु इंसान ज़ाती तौर ते जॾहिं जॾहिं बि असांजे प्रोग्राम में आया, तॾहिं तॾहिं असांखे, मूंखे उन यादि आहे त जेका बि ॻाल्हि कंदा हुआ, लिखी ईंदा हुआ, कालम लिखंदा हुआ, किताब लिखंदा हुआ, नुस्ख़ा ॿुधाईंदा, ऐं आम माण्हुनि जे लाइ जेके घर में पयल शयूं हुयूं उन्हनि मां उन्हनि जा इलाज ॿुधाईंदा, त तव्हांखे ज़रूरत न आहे काॾे वञण जी, तव्हां पंहिंजे रंधिणे में जेके मौजूदु शयूं हुजनि उन मां तव्हां फ़ाइदो हासिलु करे सघो था, ऐं उनजो मक़सदु ईमानदारी सचाई सां इहो हूंदो त कंहिंखे फ़ाइदो थिए। ऐं जेका बि ॻाल्हि कंदा हुआ त उन में आख़िर में चवंदासीं, आउं नथो चवां की मूंखे अलाह साईं चवराए थो। सो इहा उनजी जेका नेक नियती हुई, ऐं उहा अॼु उन्हनि खे सुठनि लफ़्ज़नि में पाण जेकॾहिं यादि कयूं था त उन्हनि जे पुठियां उन्हनि जो संदन प्यार वारो, ख़ुलूस वारो, भाइपी वारो अंदाज़ हुयो, मोहबत हुई, सुठा गुफ़्तार जेके इंसान खे असां जॾहिं बि का शइ हासिलु कंदा आहियूं त पोइ शायदि असांजा मिज़ाज, असांजा लफ़्ज़, असांजा अंदाज़, असांजा लहजा मटिजी वेंदा आहिनि। पर हमेशह चवंदा आहिनि त उहे माण्हू उत्तम हूंदा आहिनि जेके अलाह साईं जेतिरो नवाज़ींदो आहे ओतिरा उहे झुकंदा वेंदा आहिनि, ओतिरा डाउन टू अर्थ, ऐं ओतिरो माण्हुनि सां मोहबत करणु शुरू कंदा आहिनि। जॾहिं जॾहिं बि जंहिं बि माण्हूअ सां मोहबत कई आहे, आम इंसान सां मोहबत कई आहे, उनखे हमेशह अलाह साईं इज़त ॾियारायूं। सो असांजी दुआ आहे उनजी वरसी ते त हकीम नज़ीर अहमद शेख साहब खे अलाह साईं जन्नत फ़िरदौस में जॻह ॾींदो अलाह खां, ऐं जेके बि हिन दुनिया मां वञी चुका आहिनि अलाह साईं उन्हनि सभिनी जी मग़फ़िरत फ़रमाए, जेके बि हिन दुनिया मां वञी चुका आहिनि अलाह साईं सभिनी जी मग़फ़िरत फ़रमाए, सभिनी खे जन्नत फ़िरदौस में जॻह ॾिए, आला मक़ाम अता करे। ऐं इन तवसुत सां मुंहिंजे वालिदीन जे लाइ बि दुआ कजो त अलाह साईं उनजी मग़फ़िरत फ़रमाए। अॼोके प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियो, वरी इंशाअल्लाह ताला तव्हां सां सुभाणे मुलाक़ात करण जी कोशिशि कबी। पंहिंजे मेज़बान सजाद सुहाग खे ॾींदा इजाज़त। अलाह नगहबान।